रहमान रहीम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेरान में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर इन जी दुआ संगत शाल जित जो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुरकंदा रहो ऐं तव्हांजा कम अलाह साईं आसान करे ऐं बिटाई बि चयो आहे त साईं मथे साईं सताईं करी मथे सिन सुका दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी अलाह साईं हिन सॼे आलम खे आबाद करे तव्हांजूं परेशानियूं तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे ख़तमु करे ऐं हीअ जेकी धरती आहे उनखे सरसब जो शादाब करे ऐं हिन धरती जा जेके सूर आहिनि उहे सभु लही वञनि ऐं असांजा जेके नौजवान आहिनि नस्ल आहिनि उहे सभु कामयाबु थियनि पंहिंजे पंहिंजे मक़सदनि में असां कामयाबु थियूं। हीअ जेके मसइला आहिनि वरी जेकॾहिं अचूं अॼोकनि मसइलनि ते त हीअ जेके बिजलीअ जा मसइला आहिनि जेके गैस जा मसइला आहिनि जेके बुनियादी सहूलियतूं कोन्हनि की असां वटि अलाह साईं करे त हिकु ॾींहुं उहो अचे त सभिनी मसइलनि खां असां जान छॾायूं ऐं वापसि हिकिड़ी सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियूं। उहा सिंध ॾिसूं जेका सरसब जो शादाब हुई जेका असां अॻे ॾिसंदा हुआसीं। नाज़रीन अॼु अंगारे जो ॾींहुं ऐं 4 जून मस वञी गर्मीअ जो ज़ोर टुटो आहे 2 ॾींहंनि खां वठी न त जेका हालत हुई हिकिड़े पासे किथे 51 खां वठी 55 डिग्री सेंटीग्रेड ताईं सिंध में गर्मी पद उनखां पोइ वरी बिजली न हुजे सफ़ा ई साहु बुसाटिजे हुजे त ज़रूरु हीअ जेके असांखे ॿुधाईंदा आहिनि त मरण खां पोइ ई तव्हांजा जेके अज़ाब आहिनि उहे बि यादि आया पिए ऐं गॾोगॾु असां सुबुह महिरान जे हिन सेट तां तव्हांखे बार बार इहा ई गुज़ारिश करे रहिया हुआसीं त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ईंदड़ नस्लनि जो तहफ़ुज़ करिणो आहे उन्हनि खे हिन अज़ाब खां बचाइणो आहे ख़ासि करे गर्मी ऐं ॿिया ई जेके कुदरती आफ़तूं आहिनि त उनखां सभिनी खां पहिरीं तव्हांखे जेको बेसिक कमु करिणो आहे उहो ॿूटो पोखणो आहे पंहिंजे घर में पंहिंजे अङण में पंहिंजे घर जे ॿाहिरां पंहिंजे सोसाइटी में आसे पासे में ॿूटा पोखियो। ईंदड़ 5 सालनि खां पोइ तव्हांजा जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि मां हवा खाईंदा उन्हनि मां फल खाईंदा ऐं गॾोगॾु ही जेके आफ़तूं आहिनि कुदरती गर्मी पद 50 खां डिग्री वधी वञनि इहो कॾहिं बि न थियो आहे। जेकॾहिं गुज़िरियल 2-3 डहाकनि में ॾिसूं त कॾहिं बि एतिरो गर्मी पद मथे न चढ़ियो आहे जेतिरो हाणे चढ़ियो आहे। उनजो सबबु हिकिड़ो इहो ई आहे त जेको असां कुदरती मामलनि सां कुदरती वसीलनि सां जॾहिं असां हथ चुरांद कयूं था असां जबलनि खे ड्रायूं था असां ॿेलनि खे कटे छॾियूं था असां इहे जेके दरियाई सिस्टम आहिनि वहिकरा आहिनि उन्हनि सां हथ चुरांद कयूं था त पोइ ॿोॾूं बि अचनि थियूं त ज़िलज़िला बि अचनि था पोइ हिन क़िस्म जूं गर्मियूं बि अचनि थियूं त पोइ वरी बीमारियूं बि अचनि थियूं। सवेल पाण समूरनि मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं जेको प्रोग्राम तमामु दिलचस्पु थियण वारो आहे पाण मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं ख़ासि करे T20 वर्ल्ड कप जेको हली रहियो आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे असां ॿुधायोसीं त असां स्पेशल हिकिड़ी ट्रांसमिशन में हूंदासीं ऐं अॼु मूंखे ख़ुशी थी रही आहे त असां स्पेशल ट्रांसमिशन में मां बि उनजो हिसो आहियां ऐं असां हिकिड़ो अलॻि पूरो तव्हांजे लाइ स्टूडियो क़ाइमु कयो आहे जिते असां तव्हांखे वर्ल्ड कप जे हवाले सां हुन सेट ते वठी हलंदासीं ऐं पोइ तव्हांखे उतां खां अपडेट ॾींदासीं। पर सभिनी खां पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो अहिड़े कमज़ोर कुल्हनि ते जेको आहे ख़बरुनि जो वॾो भार हूंदो आहे सो ख़बरूं आहिनि ऐं पहिरीं ख़बरूं मुख़्तसिर ई आहिनि उनखां पोइ वरी पाण महिमाननि न हलंदासीं उन्हनि सां कचहरी कंदासीं। स्क्रीन ते तव्हांखे नंबर नज़र अची रहियो आहे इहो डायल कयो ऐं हाणे मोकिलियो आहिनि तव्हां बि पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर करे सघो था मोकिलुनि में छा पिया कयो कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि छा करणु घुरिजे उहे बि तव्हां असांखे सलाह ॾेई सघो था असांजे नाज़रीन खे सलाह ॾेई सघो था तव्हांजूं मोकिलूं कीअं गुज़रंदियूं कीअं प्लान कयो अथव उहो प्लीज़ ॿुधाइजो। सो ख़बरूं न हलूं त सभिनी खां पहिरीं ख़बर जेका आहे उहा इहा आहे त साइफ़र केस में PTI जे बानी ऐं शाह महमूद कुरैशी साहब ऐं संदन टीम खे जेको आहे तमामु वॾो रिलीफ मिलियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में कल्ह केस जी ॿुधणी थी ऐं उन में चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मियां गुल हसन जी सरबराही में 2 रुकनी जेका बेंच हिन केस जी ॿुधणी कई साइफ़र केस में ऐं हिन केस में PTI जे बानी इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी साहब खे 10 साल क़ैद जी सज़ा आयल हुई। उहा सज़ा कालदम करार थी वई आहे। इहो केस मुकमल तौर ते ख़तमु थी वियो आहे ऐं साइफ़र केस मां PTI जो बानी ऐं शाह महमूद कुरैशी साहब बरी थी विया आहिनि बाइज़त बरी थी विया आहिनि ऐं उनखां पोइ उहो ई सुवाल करे रहिया हुआ त असांजी जेको 7 महीननि खां वठी हिन जेल में हुआसीं उहो वरी कहिड़े ॾोह में हुआसीं। अहिड़ी रीति सुप्रीम कोर्ट में जेको आज़ादु उम्मीदवारनि वारो मामिलो हुयो जंहिंमें सुन्नी इतिहाद जेको आहे एप्लीकेशन फाइल कई दरख़्वास्त ॾिनी त असांखे सीटूं न पियूं ॾिनियूं वञनि हीअ जेके औरतुनि जूं सीटूं आहिनि या मख़सूस सीटूं आहिनि उन केस जी ॿुधणी थी जंहिंमें सुप्रीम कोर्ट जा जेके रिमार्क्स हुआ उहे इहे हुआ त आज़ादु उम्मीदवार तहरीक इंसाफ़ में शामिलु थी पए सघिया पर बेट जे निशान ते माण्हुनि खे गुमराह कयो वियो। इहो सॼो हिन ते रिमार्क्स हुआ ऐं ॿुधायो पियो वियो त हीअ जेके क़ौमी असेंबली जूं 22 सीटूं आहिनि ऐं सूबाई असेंबली जूं 55 सीटूं आहिनि इहे PTI खे ऐं सुन्नी इतिहाद खे छॾे ॿियनि पार्टियुनि पाण में वंडे विरछे खाधियूं ऐं जीअं कॾहिं सिंध में जेके पाण ॻाल्हि कयूं त हिकिड़ी सीट MQM खईं त हिकिड़ी सीट पीपल्स पार्टी खई हुननि जे हिसे जूं जेके 22 सीटूं हुयूं। सो ईअं सॼे हिन मामले जी हुई पोइ हुन में रिपोर्ट कॉल कई वियूं आहिनि मुख़्तलिफ़ हिन ते बहस थिया ऐं गॾोगॾु केस जी ॿुधणी वरी मुलतवी कई वई आहे। बजट जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। बजट 18 अरब रुपयनि जी जेका वफ़ाक़ी बजट आहे उहा 10 जून ते पेश कई पई वञे हथमी तारीख़ जो ऐलान थी वियो आहे ऐं गॾोगॾु हिन में पघारूं ऐं पेंशननि जी ॻाल्हि जेका आहे उहा आहे त 15% वधाई वेंदी। उनजे हवाले सां हुननि चयो आहे त असां 15% ताईं
पंहिंजो यकीन रखूं था ऐं असां इहे वधाए सघूं था। पर ॿिए ॾिसूं त केतिरी थी वधाइनि। पर गॾोगॾु इहो मां तव्हांखे ज़िक्र कंदो हलां त टैक्स ओगाड़ी जेको आहे उहा हदफ़ जेको मुक़ररु कयो वियो आहे 12,900 अरब रुपया, मतिलबु लॻभॻि 13,000 जेको आहे 13,000 अरब रुपयनि जो टैक्स जेको टारगेट आहे उहो रखियो वियो आहे। इन जो मक़सदु इहो हदफ़ करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां सोलर प्लेटूं वठंदा त उन ते बि तव्हांजो टैक्स वधी वियो, तव्हांजो दवाउनि ते टैक्स वधी वियो, गाॾियुनि जो टैक्स वधी वियो, उन खां पोइ जेके GST जेके टैक्स आहिनि उहे वधी विया। होटल ते मानी खाइणु वेंदा जेको तव्हां हुते 8% या 13% ॾियो था, इहो टैक्स बि वधंदो। पर तव्हांजे मथां हीउ टैक्स जो जेको भार आहे न ठीकु ठाक जेको जबल ऐं पहाड़ जेके पाण चवंदा आहियूं उहो किराए पियो वञे, उनजे लाइ तव्हां तयारी करे वठो त टैक्स हर मामले में वधंदो। ऐं इम्कानु आहे त हीअ जेके शयूं आहिनि पंहिंजा सीमेंट आहिनि, लोहो आहे, सोलर आहिनि ऐं परॾेह मां जेके शयूं अचनि थियूं ख़ासि करे खाध खुराक वारियूं, इहे शयूं बि महांगियूं थियणु वञनि पियूं। पर इन्हनि सभिनी खे छॾे जी आहे त जान आहे, हीअ जेके दवाऊं आहिनि जान बचाइण वारियूं, हीअ जेके हयाती बचाइण वारियूं दवाऊं आहिनि उहे असां जूं 20% महांगियूं थियणु वञी रहियूं आहिनि। ऐं ख़ासि करे दवाउनि जे हवाले सां हिन मुल्क में जेको अहम मामला आहिनि ऐं थींदो ईअं आहे त हर 2 महीननि खां पोइ दवाऊं जेको आहे उहे लिकायूं वेंदियूं आहिनि। दवाऊं लिकाइण खां पोइ चयो वेंदो आहे त इहे दवाऊं जेके आहिनि हाणे मिलनि कोन थियूं, शॉर्ट थी वियूं आहिनि। शॉर्ट न थी वेंदी, हथरादुनि जी शॉर्टेज कई वेंदी आहे। उन खां पोइ जेको आहे उहे दवाऊं 100% ऐं 200% महांगियूं कयूं वेंदियूं आहिनि। ऐं दवाऊं ख़ासि करे वधीक जेके हुन में अंग हूंदो आहे उहो जान बचाइण वारियूं दवाऊं हूंदियूं आहिनि जेके ICU में असां इस्तेमालु कंदा आहियूं। अॻिते वधंदासीं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजी काबीना सां गॾु हींअर कुझु देरि पहिरीं चीन रवानो थी आहे। चीन में जो बिज़नेस जेके मीटिंगूं आहिनि उन्हनि जे हवाले सां उहे अहम गॾिजाणियुनि में शिरकत करे रहिया आहिनि। लाहौर एयरपोर्ट तां कुझु देरि पहिरीं मतिलबु त अधु कलाक जो ई हूंदो जंहिं महिल उहे एयरपोर्ट ते पहुता त अपडेट्स आयूं त अधु कलाक पहिरीं हू लाहौर एयरपोर्ट ते पहुची चुका हुआ ऐं हुतां खां चीन रवानो थी रहिया आहे। मुंहिंजे ख़्याल में 8 जून ते हुनजी वापसी जो इम्कानु आहे ऐं 10 जून ते वफ़ाक़ी बजट पेश कयो वेंदो। प्रोग्राम जे शुरू में मूं ॻाल्हि कयमि त कुदरती आफ़तूं आहिनि, ज़िलज़िला आहिनि। सो कल्ह कराचीअ में ज़िलज़िले जा लोॾा महसूसु कया विया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, डिफेंस में, नाज़माबाद में, सदर में ऐं माण्हू जेको आहे ख़ौफ़ छा घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं पर ज़िलज़िले जी जेका शिदत हुई उहा रेक्टर स्केल ते तमामु घटि हुई ऐं इन जे करे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान आहिनि, को जानी नुक़सानु न थियो, को माली नुक़सानु न थियो ऐं ख़ौफ़ वेचा माण्हू केतिरी देरि ताईं जेको आहे रोडनि ते मौजूदु हुआ, घरनि खां ॿाहिरि निकिरी आया, ट्रैफ़िक वग़ैरह उते जाम थी वई। जीअं थींदो आहे परेशानी वारो जेको आलम हूंदो आहे ऐं माण्हू दुआऊं करे रहिया हुआ। ऐं इहा ई दुआ आहे त अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, अलाह साईं हिननि कुदरती आफ़तुनि खां असांखे बचाए। ऐं मज़हबी पर्सपेक्टिव जो हूंदा आहिनि उहे बि तव्हां ॿुधा हूंदा त हीअ छो ईंदा आहिनि, हीअ छाजे लाइ ईंदा आहिनि। ऐं साइंसी पर्सपेक्टिव इहे आहिनि, साइंसी जेके मामला आहिनि उहे इहे ई आहिनि त जेॾी महिल असां कुदरत सां हथचुरान कयूं था, असां कारूंजर खां वठी जेॾी महिल हीअ कोहिस्तान या जबल कटींदासीं, धरतीअ खे जेॾी महिल असां अनबैलेंस कंदासीं, असां ॿूटा ऐं ॿेला कटींदासीं त पोइ इन क़िस्म जा इन क़िस्म जूं आफ़तूं ईंदियूं। पाणी खोट जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। सिंध में पाणीअ जी खोट जेकी आहे उहा शिदत अख़्तियार करे रही आहे। डाउन स्ट्रीम में ॾुकार वारी सूरत हाल आहे। ख़ासि करे तव्हां जातीअ जो जेको पूरो जो पूरो तालको आहे या सजावल ज़िलो सम्झो पूरो जो पूरो आहे, उन में सूरत हाल ॾींहों ॾींहुं बदतर थींदी पई वञे। पाणी फसलुनि जे लाइ पोइ जी ॻाल्हि आहे, चौपाए माल जा पोइ जी ॻाल्हि आहे, पर इंसान जेको आहे उनखे पाणी पीअण लाइ मुयसरु न आहे। फुड़े लाइ माण्हू जेको आहे सजावल ज़िले में जेको आहे पाणीअ जे लाइ परेशान आहिनि। न रुगो सजावल ज़िलो, उते त मतिलबु ईअं आहे त ॾुकार वारी सूरत हाल आहे, पर ॿियनि ज़िलनि में बि जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त मीरपुर ख़ासि पूरो जो पूरो डिवीज़न तमामु घणो मुतासिर आहे। उते इलाही जेके शाखूं आहिनि उनमें पाणी कोन्हे को ऐं दर टुटा पिया आहिनि जेके वाटरनि जा आहिनि ऐं बंद टुटा पिया आहिनि। पाणी जेको आहे फसलुनि लाइ बिल्कुलु बि न आहे। आबादगार दाऊं करे रहिया आहिनि। तव्हां गुज़िरियल जुमे ते ॾिठो हूंदो प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में उहो स्पेशल उन पाणीअ जी खोट जे हवाले सां, इन्हनि मामलनि जे हवाले सां उन में बि तव्हां ॿुधो हूंदो त पाणी जी छा सूरत हाल आहे कच्छ में। ऐं गॾोगॾु मीरपुर ख़ासि वारा जेके ही इलाइक़ा आहिनि, अहिड़ी नऊंकोट, उमरकोट, शहदादपुर ऐं ॿियनि शहरनि में, केतिरनि ई शहरनि में कल्ह पाणी खोट जे हवाले सां सभई माण्हुनि एतिजाजी मुज़ाहिरा कया। इहे मुज़ाहिरा सिर्फ़ु पाणी खोट जे हवाले सां ईअं न हुआ, माण्हुनि सुकल मानियूं जेके उहे गीचे में ॿधी, हथनि में दिला थांव खणी जेको आहे उहो पाणी खोट जे लाइ एहतिजाज कयो। ऐं उनजो हिकिड़ो ई नारो हुयो त पाणी न आहे छो भला करबला करबला। ज़ाहिर आहे जिते पाणी न हुजे, जिते ॿार जेको आहे उञ मरी रहिया हुजनि, जिते जानवर उञ मरी रहिया हुजनि, त ज़ाहिर आहे पोइ इहो करबला जो ई मंज़रु हूंदो। अॻिते वधंदासीं त अॼु हिकिड़ो अहम ॾींहुं आहे, उहो अहम आलमी ॾींहुं इन हवाले सां आहे त जेको पाण ॿारनि ते तशदुद कयूं था उनजी रोकथाम जे हवाले सां अॼु आलमी ॾींहुं आहे। ॿारनि जे तशदुद ऐं ॿारनि जो जेको जबरी पोरियो आहे या उनजे मथां ज़ोरी जेको आहे उहो तशदुद कयो वञे थो, उनजो उनजी रोकथाम जो आलमी ॾींहुं आहे। पाकिस्तान में लॻभॻि 20 लख ॿारड़ा जेके आहिनि जिन जो उमिरि स्कूल वञण जी आहे, उहे 20 लख ॿारड़ा जबरी मुशक़त या जबरी पोरियो करण ते मजबूर आहिनि। उन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि,
या घर में गुरबत आहे, तालीम जी जेको आहे एतिरी आगाही न आहे, तालीम जो एतिरी सहूलियतूं न आहिनि, या वरी वालदेन खे एतिरी आगाही न आहे, इन जे करे हू मुख़्तलिफ़ पोरिया करण ते मजबूर आहिनि। तव्हां मिस्त्रियुनि जे दुकान ते ॾिठो हूंदो, जेके छोटा हूंदा आहिनि उहे छोटा ई नंढड़ा ॿारड़ा हूंदा आहिनि, जिन जी उमिरि 5 सालनि खां वठी वेंदे 15 सालनि ताईं हूंदी आहे। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ हंधनि ते टायर पंचर ठाहिराइण वञो था, तव्हां मुख़्तलिफ़ दुकाननि ते कमु वञो था ख़रीदारी करणु, त उते बि नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा तव्हांखे जबरी पोरियो कंदे नज़र ईंदा। गॾोगॾु ॿुधायो पियो वञे त 10,000 ॿार जेको आहे उहो तशदुद जो शिकार आहिनि, ऐं हर 10हों ॿार जेको आहे उहो तशदुद जो शिकार आहे। मतिलबु हर 10 मां हिकिड़ो ॿार जेको आहे उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन मुल्क में तशदुद जो शिकार थिए थो, ऐं इन जे करे न रुॻो ॿार ते जेको ज़हनी तशदुद थिए थो, पर जिस्मानी जेको तशदुद थिए थो, इन जे करे ॿार जी जेका ओसर आहे उहा सही नथी थिए। उहो ॿार जेको आहे नफ़्सियाती मरीज़ थी वञे थो, उहो ॿार हिन समाज में जेको आहे उहो पंहिंजो किरदारु अदा नथो करे, वॾो थी या त हू क्रिमिनल थी वञे थो, या वरी जेको आहे हुनजो जेको ज़हन आहे उहो हिकु सुठे समाज सुधारक दोस्त जी हैसियत में नथो रहे, उहो पोइ ॿियनि पासनि न वञे थो, समाजी बुराइनि न वञे थो। सो गॾोगॾु मां सिंध में तव्हांखे इहा बि अपडेट ॾींदो हलां त हिन वक़्तु सिंध में 70 लख जेके ॿार आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, जंहिंजी उमिरि स्कूल में वञण जी आहे, जंहिंजो वॾो सबबु इहो ई आहे त या त इलाइक़े में स्कूल न आहे, या वरी आगाही न आहे, या वरी हीउ जेको जबरी पोरियो आहे। इन सॼे मामले खे ॾिसंदे असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे इर्द गिर्द मौजूदु, पंहिंजे भरपासे में मौजूदु पंहिंजा ॿार हुजनि या पराया ॿार हुजनि, उन्हनि खे असां स्कूल में दाख़िल करायूं, उन्हनि जा मसइला ॿुधूं, ऐं गॾोगॾु उन्हनि जी तालीम ते तमामु घणो ध्यानु ॾियूं, त सुभाणे इहे ॿार जेको आहे मुस्तक़बिल जो रोशन हूंदा, असांजो मुस्तक़बिल हूंदा, ऐं हीअ हिन समाज में हिन धरतीअ जे हवाले सां सुभाणे इहे जा लीडर हूंदा ऐं अहम किरदारु अदा कंदा। सो अॼु तव्हां पको पए कयो त जेके ॿार आहिनि उन्हनि खे जेको आहे तव्हां स्कूलनि में दाख़िल करायो, हींअर स्कूलनि जूं मोकलूं आहिनि, उनखे तव्हां ट्यूशन्स वग़ैरह ॾियो। अगस्त में जीअं ई स्कूल खुलनि त तव्हां उन्हनि खे ॿारनि खे ज़ोरी आहे उनजे वालदेन खे जेको आहे आगाही ॾियो, उन्हनि खे राज़ी कयो ऐं उन्हनि खे स्कूलनि में दाख़िल करायो। ज़रूरु जेको आहे इहो ॿारु सुभाणे जो महिमार आहे। ऐं आख़िरी ख़बर शेयर कंदुसि, हुन खां पोइ पाण ब्रेक ते हलंदासीं, पोइ पाण खे महिमान खां कुझु कचहरी करणी आहे। पासपोर्ट जे हवाले सां हिन मुल्क में तमामु अहम मसइला हिन वक़्तु हली रहिया आहिनि। गुज़िरियल 3 हफ़्तनि खां वठी पासपोर्ट ठाहिराइण लाइ मुख़्तलिफ़ मसइला दरपेश आहिनि, ऐं पासपोर्ट जे हवाले सां कंहिंमें ईअं आहे त या त हुनजो सिस्टम नथो हले, माण्हू 2-2, 3-3 ॾींहं वञी ऑफिसुनि में जेको आहे उते बीठल आहिनि, हुनजो पासपोर्ट नथो ठहे। जेकॾहिं ठहे थो त सिस्टम में को एरर थो अची वञे, पासपोर्ट जंहिंमहिल प्रिंट थी अचे थो त ओॾीमहिल तव्हांजा नाला ग़लति लिखिया पिया आहिनि, जीअं शनासी कार्ड में मर्द खे औरत करे छॾींदा आहिनि, ऐं राहकू जेको आहे उहो ॿिए हंधि जो हूंदो आहे। अहिड़ी रीति पासपोर्ट में बि इहे मसइला अची विया आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नक़वी साहिब हिन जो नोटिस वरितो, कमेटी बि क़ाइमु कई, कमेटी पंहिंजूं तजवीज़ बि ॾिनियूं, पर अॼु जेके ख़बरूं आहिनि उहे इहे ई आहिनि त मसइला जू खां तूं आहे, जीअं चवंदा आहिनि उर्दू में, सो मसइलो साॻियो ई आहे, मसइलो अञा ताईं हल न थियो आहे। ख़ासि करे इहो जेको पासपोर्ट में जेको इशू अचे पियो, एरर अचे पियो, इहो औरतुनि जे पासपोर्ट में अचे पियो, जिते वुमेन्स अचे पियो, त उते मामला इहे वधीक आहिनि। ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जल्दी अची पाण खे कचहरी बि कंदासीं, वर्ल्ड कप जे हवाले सां अपडेट वठंदासीं। गॾोगॾु असां तव्हांखे जेके चमड़े जूं ऐं वात जूं बीमारियूं आहिनि इन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, कीअं मतिलबु इन्हनि खां जान छॾाइजे, कीअं जेको आहे पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखिजे। पर हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं त ॾिसंदा रहो सुबुह में रहण। नाज़रीन, सुबुह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ऐं अपडेट हिकिड़ी अहम जेका अपडेट आहे उहा इहा आहे त अॼोकी अख़बारुनि में नौकिरियुनि जे हवाले सां हिकिड़ो इश्तिहार आयल आहे, उहो आहे सिंध पुलिस में। जेके बि असांजूं भेनरूं असांखे ॾिसी रहियूं आहिनि, जेके बि असांखे नौजवान हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि, त सिंध पुलिस में हिकिड़ो सुठो खातो आहे, तव्हां महिरबानी करे हुन में अप्लाई कयो। SSU जेको यूनिट आहे उन जे हवाले सां आहे, ऐं हुन में मुख़्तलिफ़ जेके हुनजा पार्ट्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके फील्ड्स आहिनि, उन में नौकिरियुनि जो इश्तिहार आयल आहे। उहो तव्हां ॾिसो उनखे ऐं तव्हां अप्लाई कयो। जेकॾहिं तव्हांजो कद बुत पुलिस जे हवाले सां आहे, ऐं जेकॾहिं तव्हां ख़्वाहिशमंद आहियो पुलिस में वञण जा, त अॼु सिंध पुलिस जो इश्तिहार आयल आहे। पाण हलंदासीं महिमाननि न, हिन वक़्तु स्टूडियो में मूंखे जंहिं शख़्सियत जॉइन कयो आहे संदन तालुक़ु जेको आहे लम्स सां आहे, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी सां आहे। पाण जर्मनी जी यूनिवर्सिटी मां फॉलोशिप करे आया आहिनि, गॾोगॾु पाण मुख़्तलिफ़ उन्हनि कोर्सिस कया आहिनि। चमड़े ऐं वात जी जेके बीमारियूं आहिनि या इन जे हवाले सां जेके बि मर्ज़ आहिनि उन्हनि जा हू माहिर डॉक्टर आहिनि। पाण लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी हैदराबाद में जेको आहे उहो प्रोफेसर बि आहिनि ऐं गॾोगॾु डिपार्टमेंट जा चेयरमैन बि आहिनि, प्रोफेसर डॉक्टर काशिफ़ अली चनर साहिबु। काशिफ़ साहिबु, असां तव्हांखे सुबुह मेहरान में भलीकार चऊं था, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती टाइम कढी आया ऐं तमामु कराइती अॼु ॻाल्हि ॿोल थियण वारी आहे। इहो तमामु वॾो अहम मसइलो आहे त हीअ जेके वात जूं बीमारियूं आहिनि या वरी जेके एक्सीडेंटल केस आहिनि, एक्सीडेंट्स में जेको असांजा ॾंद टुटी था पवनि या असांजो जबड़ो जेको आहे उहो मुतासिर थिए थो या वरी जेको मुंहुं फिरी थो वञे, उन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं त उनखे पाण कीअं आसान तरीक़े सां कहिड़ियुनि क्रीमुनि सां या कहिड़ियुनि दवाउनि सां पाण वापसि उन शेप में आणे सघूं था।
असांजी जेका ॿी शख़्सियत आहे स्टूडियो में जंहिं असांखे जॉइन कयो आहे उहे पाण मौजूदु आहिनि T20 वर्ल्ड कप जे मेहरान टीवी जे स्पेशल सेट ते। रांदियुनि जा माहिर आहिनि, पाण सुठो तजुर्बो कंदा आहिनि, फिज़िकल एजुकेशन सां संदन ताल्लुक़ आहे। SM नदीम साहब असां गॾु मौजूद आहिनि। SM साहब, हम आपको दिल की गहराइयों से खुश आमदीद कहते हैं और T20 वर्ल्ड कप के हवाले से आप हमें अपडेट देने वाले हैं। जी SM नदीम साहब, कैसे हैं आप? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल बेहतरीन। और आप कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल, मैं भी ठीक हूँ। क्या अपडेट हैं T20 वर्ल्ड कप की? आज आप हमारे सेट पे नहीं, आज आपने अपनी दुकान खोली हुई है। नहीं, ऐसी बात नहीं है, हैं आपके ज़ेरे साया वही सब। तो जी। मैं सबसे पहले तो जो है मेहरान टीवी जो है उसका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि वो जो है वो मुख्तलिफ टॉपिक्स और मुख्तलिफ इशूज़ को जो है वो उजागर करती है। उसके साथ साथ जो है स्पोर्ट्स को भी जो है बहुत ज़्यादा जो है मकसद लेकर चल रहे होते हैं ये लोग, चाहे वो T20 वर्ल्ड कप हो या हॉकी हो, फुटबॉल हो या क्रिकेट हो, दीगर हमारे जो ट्रेडिशनल गेम्स हैं। तो इसमें मैं मुर्तज़ा मजबूर साहब जो डायरेक्टर हैं हमारे इस प्रोग्राम के, उनका भी शुक्रिया अदा करूंगा, आपका भी और मेहरान टीवी का। वैसे SM नदीम साहब एक बात बताएं, अपने सेट का मजा अलग होता है ना। जैसे आज आप बहादुर बन के बैठे होंगे, भाई मेरा अपना सेट है, मैं यहाँ बैठा हूँ कि भाई मेरा अपना सेट है, ऐसे होता है ना। फीलिंग्स देखें आज आपके पास कैसी आ रही हैं? अरे बिल्कुल काफ़ी जो चेंज है और समझ प्राउड महसूस हो रहा है ना, प्राउड। चले ये बताएं कि T20 वर्ल्ड कप है, मुझे जो पता है जहाँ तक कि रात जो है अफ्रीका ने जो है 6 विकेटों से श्रीलंका को शिकस्त दे दी। नमीबिया और ओमान का दिलचस्प मैच हुआ जिसमें सुपर ओवर में जो है नमीबिया ने मेरे ख्याल में फतेह हासिल की है। सो आपके पास क्या अपडेट है, क्या हो रहा है वर्ल्ड कप में? हम कहाँ खड़े हैं, पाकिस्तानी टीम कहाँ है? पाकिस्तान का मैच तो थर्सडे को है, 6 तारीख को USA से। USA ओपनिंग मैच जो है वो अमेरिका और जो कनाडा के दरमियान खेला गया था, जिसमें अमेरिका ने जो 1 साइडेड वो मैच जीत लिया। हालांकि हाई स्कोरिंग मैच था वो, 190 से ऊपर रन जो है उन्होंने जो वो चेस किए। अब जो बाकी आपने मैचेस का बताया तो वो दोनों मैचेस जो है बहुत ज़्यादा लो स्कोरिंग मैचेस हो रहे हैं। तो वो पिचेस का थोड़ा, पाकिस्तान का जो कल मैच हुआ है जो आपने बताया है कि जो वो मैच हुआ है उसमें एक सुपर ओवर पर ख़त्म हुआ है। दूसरा जो है साउथ अफ्रीका और श्रीलंका का जो मैच हुआ है वो भी लो स्कोरिंग मैच था। उसमें जो है श्रीलंका ने पहले बैटिंग करते हुए 76 रन बनाए थे। और मज़े की बात यह है कि पाकिस्तान और इंडिया का मैच भी इसी ग्राउंड पर है, न्यूयॉर्क है। तो ये थोड़ा सा देखना होगा कि कौन सी पिच पर है, किस पर है और पाकिस्तान की टीम कैसा परफॉर्म करेगी। तो पाकिस्तान तो फेवरेट टीमों में शामिल है, लेकिन फिर भी जो अभी इंग्लैंड से सीरीज़ हुई है और जो उससे पहले आयरलैंड से, तो उसके अंदर पाकिस्तान टीम के ऊपर काफ़ी क्वेश्चन मार्क्स हैं। तो उनको उन चीज़ों को अगर इम्प्रूव करेंगे, देखें क्रिकेट जो है बहुत ज़्यादा ग्लोबलाइज हो गई है पूरी दुनिया में। 20 टीमें खेल रही हैं, 55 मैचेज़ हैं, 9 मुख्तलिफ सेंटर्स हैं, 9 मुख्तलिफ ग्राउंड हैं। उनमें जीतेगा वही जो अच्छा परफॉर्म करेगा। इसके अंदर जो है वर्ल्ड कप के अंदर आपको पता है कि तमाम टीमें जो है तैयारी करके आती हैं। तो पाकिस्तान को भी अपनी गलतियां और खामियां जो है उन पर काबू पाना होगा, तो फिर जो है वो जाकर वर्ल्ड कप के अंदर सर्वाइव करेंगे। नहीं तो बहुत ज़्यादा मुश्किल हो जाएगा। मैंने USA का मैच देखा था जिससे पाकिस्तान का पहला मैच है, तो उनकी टीम भी बड़ी स्ट्रॉन्ग है। उन्होंने पूरी दुनिया से जो क्रिकेटर हैं, वेस्ट इंडियन हैं, न्यूजीलैंड से हैं, उनका ताल्लुक है, एक दो पाकिस्तानी निजात भी हैं, उनको जमा किया हुआ और एक टीम बनाई हुई है अमेरिका ने। तो वो अच्छा परफॉर्म कर रही है। तो पहला मैच जो है पाकिस्तान का बड़ा आज वो की मैच होगा वर्ल्ड कप के अंदर। सही। SM नदीम साहब, हम आपसे अपडेट लेते रहेंगे, डॉक्टर साहब से भी थोड़ी सी कचहरी करें, उसके बाद जो हम आपके पास वापस आते हैं। मेरे बहुत सारे सवाल हैं T20 वर्ल्ड कप के हवाले से। प्रोफेसर काशिफ अली चन्नड़ साहब, सर ही जेकी बीमारियूं आहिनि, पहिरीं त मां चाहींदुमि त तव्हां थोरो हुनजो ॿुधायो ओवरव्यू त छाजे करे ये वात जूं बीमारियूं थियनि थियूं, छाजे करे ये वात या कैंसर थियनि था, असांजा ॾंद जेके आहिनि छो ख़राबु थियनि था, ऐं ख़ासि करे सिंध में पाणी जो बि मसइलो आहे। त चवंदा आहिनि त जेके थर वारो पासो आहे हिते पाणी ख़राबु आहे तॾहिं ॾंद असांजा पीला थी वञनि था या ॾंद सफ़ा ईअं ॻरी वञनि था। या वरी जेकॾहिं पाण अचूं हिन पासे लाड़ वारा जेके ज़िला आहिनि, ठटो सजावल बदिन, त हिन पासे गुटको वधीक था खाइनि, त इन करे हू थियनि था। शहरनि में पाण ॾिसूं त इहो मुख़्तलिफ़ मसइला आहिनि। ऐं पंहिंजे जेके खाधा आहिनि हाइजेनिक, उन में बि जेको आहे वात जूं बीमारियूं, वात या कैंसर। सो मां चाहींदुमि त प्लीज़ तव्हां पहिरीं त हिन ते ओवरव्यू ॾियो त हीअ कहिड़ा कहिड़ा मामला आहिनि जंहिंजे करे असांजूं वात जूं बीमारियूं ऐं ॾंद ख़राबु थियण इहे ॿिया मसइला आहिनि। वात जूं बीमारियूं बेसिकली जेको आहे न ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। जी हा। हिकिड़ा जेके बि बीमारियूं हूंदियूं आहिनि जेके ॾंदनि सां हुननि जो वास्तो हूंदो आहे, ॿी जेको हुन जी बीमारियूं हूंदियूं आहिनि जेके मसूड़नि सां वास्तो हूंदो आहे। कुझु बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पाणीअ जे करे थींदियूं आहिनि। जेकॾहिं पाणीअ में जेकॾहिं फ्लोराइड लेवल ज़्यादा आहे जीअं थरपारकर वारनि में, त उन्हनि में फ्लोरोसिस थींदी आहे, जंहिंजे करे ॾंद जेके हूंदा आहिनि उहे डिस्कलर थी वेंदा आहिनि। ओवरऑल उहे हेल्दी हूंदा आहिनि पर उहे डिस्कलर हूंदा आहिनि। या फ्लोरोसिस जस्ट पाणीअ जे करे आहे। ऐं इन जी रेमेडी जेका आहे असांखे ट्रीटमेंट करणी पवंदी आहे, त उन सां ठीकु थी वेंदो
आहे या उनजे उतां जे एरिया जे पाणीअ खे जेकॾहिं ट्रीट कजे ऐं फ्लोराइड लेवल घटि करे सघिजे त उहे ट्रीट थी सघनि था। ठीकु आहे न, मतिलबु उहे जेके डेवलप थी विया उन्हनि खे त कुझु नथो करे सघिजे पर ॿियनि खे प्रिवेंटिव मेयर वठी सघजनि था। इन खां अलावा जेके ॾंदनि जूं बीमारियूं थियनि थियूं ऐं मसूड़नि जूं बीमारियूं थियनि थियूं उनजो वॾो रीज़न हूंदो आहे बेड ओरल हाइजीन, मतिलबु ॾंदनि खे जेकॾहिं साफ़ु न कजे। नॉर्मली जेको रिक्वायर्ड हूंदो आहे त एटलीस्ट 2 टाइम्स जेको आहे 2 दफ़ा जेको आहे बुरुश करणु ज़रूरी हूंदो आहे ऐं ड्यूरेशन जेको आहे हूंदी आहे 2 खां 5 मिंट बुरुश करणु हूंदो आहे। अनफॉर्चुनेटली असां वटि पॉवर्टी घणी आहे, एजुकेशन स्टेटस कोन्हे। तव्हां अॼु हूअं ई डिस्कस कयो त लिटरेसी लेवल 70,000 तव्हां 70 लख माण्हू ॿार जेके आहिनि असांजा स्कूल गोइंग कोन्हनि, लिटरेसी न आहे, तंहिंजे करे इहे शयूं असांजूं थियनि कोन थियूं। ओरल हाइजीन माण्हू मेंटेन नथा कनि, जंहिंजे करे असां वटि जेको आहे ॾंदनि जूं ऐं मसूड़नि जूं बीमारियूं जाम आहिनि। उन खां अलावा जेको ॾिठो वञे त असांजो जेको बेल्ट आहे जेको आहे ठटो सजायावल इन रीजन में जेको आहे न पान छालिया नस्वार गुटको मैनपुड़ी बेहदि इस्तेमालु थो थिए। इहो हिकिड़ो वॾो रीज़न आहे जंहिंजे करे वात जा कैंसर थियनि था। हिकु अंदाज़े जे मुताबिक़ मां मैक्सिलोफेशियल सर्जरी यूनिट जो हेड रहियो आहियां, तक़रीबन मूंखे 12 खां 13 साल थी विया आहिनि। 2010 जी जेकॾहिं स्टेटिक्स ॾिसिजे थी त असां वटि जेको आहे महीने में को 2 या 3 केस ईंदा हुआ कैंसर जा ऐं एट प्रेज़ेंट मूं वटि 10 खां 15 केस डेली रिपोर्ट थियनि था वात जा कैंसर जा। जी, जेके 2 खां 3 केस महीने में रिपोर्ट थींदा 2010 में, अॼु माना 15 सालनि जे अंदरि असां वटि एतिरो वधीक थी वियो आहे। ऐं अनफॉर्चुनेटली जेको आहे मैक्सिलोफेशियल सर्जरी वात जे कैंसर जा सेंटर जेको आहे इंटीरियर सिंध में असां वटि हैदराबाद में ई आहे ऐं उनखां पोइ सिर्फ़ु कराची में आहे। त हिकिड़ो त माण्हुनि में अवेयरनेस कोन्हे, नंबर ऑफ पेशेंट एतिरा वधी विया आहिनि हद खां वधीक। लॉ एंड रिफॉर्समेंट एजेंसीज़ जेको आहे उहो पंहिंजो किरदारु कोन थियूं अदा कनि। मुंहिंजे ख़्याल में 2015 में जेको आहे न लॉ पास थियो जंहिंमें पान छालिया नस्वार गुटको मैनपुड़ीअ ते पाबंदी लॻल हुई, पर अॼु बि जेको आहे उहो अवेलेबल आहे जंहिंजे करे माण्हू इस्तेमालु कनि था। उन्हनि जी लिटरेसी कान्हे, माण्हुनि खे ख़बर न आहे त हिन सां कैंसर थिए थो ऐं उहे बि रिपोर्ट थियनि था ऐं उहे बि रिपोर्ट्स बि लेट स्टेज में था थियनि। लेट स्टेज में पहुचण जे करे अक्सर जेके हूंदा आहिनि उहे अनऑपरेबल केस हूंदा आहिनि जंहिंखे असां ऑपरेट बि न करे सघंदा आहियूं। अर्ली स्टेज वारा ऑपरेट थी वेंदा आहिनि, लेट स्टेज वारा ऑपरेट न थींदा आहिनि। त इहो वॾो रीज़न आहे जंहिं ते फोकस करणु खपे। ऐं चवंदा आहिनि त ओरल कैंसर जेको आहे न उहो प्रिवेंटेबल डिज़ीज़ आहे। प्रिवेंटेबल डिज़ीज़ असां चवंदा आहियूं त जंहिंखां बची सघिजे। जीअं असांजे जीअं पोलियो आहे, पोलियो जे लाइ इम्यूनाइज़ेशन थिए थी त पोइ जिते सही तरीक़े सां इम्यूनाइज़ेशन थिए थी उते पोलियो कोन थो थिए। अलाए केतिरनि कंट्रीज़ में जेको आहे पोलियो जो स्टेटस 0 थी वियो आहे। असां वटि जेको अञा आहे छाकाणि त असांजी इम्यूनाइज़ेशन आहे प्रॉपर नथी थिए। जी बिल्कुलु। त ईअं ई जेको आहे त ओरल कैंसर जेको आहे 95% 95% प्रिवेंटेबल आहे, माना उनखे बची सघिजे थो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे करिणो इहो पवंदो त जेको आहे इहे शयूं असांजे मार्केट में न हुजनि, माण्हू उन खां बचनि त बची वेंदा कैंसर खां। सही। अच्छा सर, हीअ जेको इन जो निशानियूं जेके हूंदियूं आहिनि, अलामतूं जेके हूंदियूं आहिनि वात जे कैंसर जूं, इहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं आया हीअ मतिलबु त बाए जनरेशन भलंदो आहे या सिर्फ़ु उन माण्हू में हूंदो आहे या जेकॾहिं को माण्हुनि जे आसे पासे मौजूदु आहे त उनजा जेके जरासीम आहिनि जर्म्स आहिनि उहे वञी सघनि था? हा, कैंसर जेको आहे वायरल इन्फेक्शन न आहे। वायरल ऐं बैक्टीरियल इन्फेक्शन जेके हूंदा आहिनि उहे कंटीजियस हूंदा आहिनि। कंटीजियस जो मक़सदु हूंदो आहे त मूंखां तव्हांखे लॻी वञे, तव्हां खां ॿिए खे लॻी वञे। कैंसर ईअं कोन्हे को, पर जेनेटिक म्यूटेशन थींदी आहे। मतिलबु अगरि तव्हां पान छालिया नस्वार गुटको या अहिड़ी का शइ खाई त तव्हांजे जीन में उहा कमज़ोरी अची वेंदी, उहा ट्रांसफर थींदी तव्हांजे ॿियनि ॿारनि में। त उन्हनि खे चांस वधीक हूंदो कैंसर थियण जो, पर डायरेक्ट तव्हांजो जेको आहे कैंसर सां गॾु विहण सां खाइण सां पीअण सां कैंसर हिक ॿिए ॾे ट्रांसफर न थींदो आहे। ठीकु, मतिलबु हू इहो हूंदो आहे त मतिलबु हुन में कैंसर जो जेको जरासीम हूंदो आहे ॿारनि में मौजूदु हूंदो आहे, केॾीमहिल बि एक्टिव थी सघे थो। ठीकु सर, ब्रेक जो टाइम आहे, पर वेंदे वेंदे मां तव्हांखे उहो क्लियर कंदो वञा त असां एहतिजाज कंदा आहियूं त इंटीरियर सिंध न चवंदा कयो असांखे। सिंध जा ज़ाहिर सॼी सिंध हिकिड़ी पूरे इलाइक़ो आहे ऐं सॼो जेको आहे सभु गॾियल आहियूं। सही। नाज़रीन, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह में रहण। नाज़रीन, सुबह मेहरान में एक बार ॿीहर भलीकार ऐं हलूं था SM नदीम साहब ना। SM नदीम साहब, आपने पिच की बात की, तो जो अमेरिका की पिचेज़ हैं वो कैसी हैं और मिट्टी कौन सी है वहाँ पे, या बाहर से मिट्टी लाके वहाँ पे पिचेज़ तैयार की गई हैं? और साथ साथ ये भी बताइएगा कि क्राउड कितना है और वहाँ पे जो लोग हैं कितने आ रहे हैं ग्राउंड्स में। ज़ाहिर है खिलाड़ी जो है उस टाइम उसको मज़ा आता है जब उसको दाद मिल रही होती है ग्राउंड में,
लोग ज़्यादा होते हैं, जिस तरह फ़नकार कहता है कि सामने सुनने वाले ज़्यादा हों तो फिर उसको ज़्यादा मज़ा आता है, तो वहाँ पे ये क्या सूरत हाल है? नहीं, जो अमेरिका में पिचेस बनाई गई हैं वो टोटली प्लांटेड हैं ऑस्ट्रेलियन, यानी कि ऑस्ट्रेलिया से जो है उन्होंने लाकर उस पर प्लांट किया है सारा कुछ, और वर्कर ऑस्ट्रेलियन मकसद तर्ज अमल उस पर अपनाया गया है। तो वो जो है उसके ऑस्ट्रेलिया जो है पूरी दुनिया के अंदर जो उनकी पिचेस होती हैं वो मशहूर होती हैं, हाई बाउंस होता है, अच्छा कैरी करती हैं, सपोर्टिव पिचेस होती हैं वो बैटर और बॉलर दोनों के लिए। लेकिन जो वेस्ट इंडीज़ है उसकी पिचेस तो उनकी अपनी बनाते हैं, वहाँ पर लो स्कोरिंग मैचेस जो है वो रहते हैं वेस्ट इंडीज़ के अंदर, कुछ ज़्यादा हाई स्कोरिंग, क्योंकि वहाँ की जो शायद सॉइल में कुछ ऐसा है, जैसे पाकिस्तान में नंदीपुर से मिट्टी मंगाते हैं ये लोग, नंदीपुर गुजरांवाला के करीब है, तो वहाँ से जो है वो मंगा कर और पिचेस बनाते हैं। और जहाँ तक आपने बात की कि क्राउड की, तो क्राउड जो है वो पाकिस्तान और इंडिया का जो मैच है वो तो बहुत ज़्यादा उसकी हाइप है पूरी दुनिया के अंदर, जो 9 तारीख को होना है। और उसके जो टिकट हैं एक अंदाजे के मुताबिक $20,000 का एक टिकट मिल रहा है, यानी कि तकरीबन आप अंदाज़ा कर लें कि 50 लाख से ऊपर का टिकट जो है वो चल रहा है वहाँ पर। और इतनी हाइप क्रिएट हुई है। तो अमेरिकन जो बेसबॉल होती है उससे भी ज़्यादा महंगा टिकट है, सबसे ज़्यादा अमेरिका में जो है बेसबॉल को पसंद किया जाता है, तो उससे भी महंगा टिकट। बाकी जो क्राउड है वो मकसद ये है कि मिला जुला रुझान है, इतना ज़्यादा जो मकसद हाउसफुल कल देखने में नहीं आया। कल भी जो मैच था न्यूयॉर्क में उसमें काफ़ी स्टैंड जो वो खाली थे, क्योंकि अमेरिकन जो वो क्रिकेट को अभी न्यू बेबी कह लें आप अमेरिका को, कि क्रिकेट के अंदर अभी वो नो वारिद है, तो थोड़ा टाइम लगेगा। अगर इसके मुकाबले में यही मैचेस जो है यूएई या एशियन कॉन्टिनेंटल में होते हैं तो फिर उसका एक अपना जो वो मज़ा भी देखते हैं और क्राउड का जो जोश व खरोश भी देखने को मिलता है आपको। सही। अच्छा, वहाँ पे जो माहौल है, जो ज़ाहिर हमने देखा है कि अमेरिका में ज़्यादातर जो है मौसम जो है वो बारिश होती है और ज़्यादा उसमें ठंडी रहती है, तो ये जो मौसम का इफ़ेक्ट है वो किस तरीके से असरअंदाज हो रहा है? और बरसातें, फिर उसके बाद ठंडा मौसम, या फिर हवा में जो मामलात होते हैं, कभी नमी होती है कभी खुश्की होती है, वो किस तरीके से असरअंदाज हो रही हैं? देखें, अभी तो मकसद ये है कि स्टार्ट लिया है मैचेस ने, और मुख्तलिफ स्टेट्स में मुख्तलिफ इन्वायरमेंट है अमेरिका के अंदर। वो दुनिया का वाहिद मुल्क है कि वहाँ अलग अलग स्टेट में कहीं पे बारिश है, कहीं पे सर्दी बहुत ज़्यादा है, कहीं पर पाकिस्तान की तर्ज का इन्वायरमेंट होता है, और मुख्तलिफ जो वो चल रहा होता है। लेकिन जो इन्होंने मैचेस जो प्लान किए वो तकरीबन ऐसे किए, वेदर को भी इन्होंने जो मद्देनज़र रखा है कि वेदर कंडीशन क्या है, और उसके अलावा जो है फैसिलिटीज़ को भी देखा है इन्होंने कि कहाँ पर हम जो है वो टीमों को क्या दे सकते हैं। ऑल्दो अभी जो है वो श्रीलंका, आयरलैंड और 1-2 कंट्रीज़ हैं जिन्होंने जो आईसीसी से कंप्लेन की है कि हमें जो वो प्रोटोकॉल नहीं दिया जा रहा है जो दूसरी टीमों को जो है दिया जा रहा है। ये टोटली जो है वो आपको पता है इंडिया का इन्फ्लुएंस ज़्यादा होता है, तो इंडिया को प्रोटोकॉल भी मिलता है। अब एक मज़े की बात मैं आपको बताऊँ, इंडिया के जो आखिरी के 4 मैचेज़ हैं सेमीफाइनल से पहले, वो एक ही ग्राउंड पर उनकी मर्ज़ी से रखे गए हैं ताकि वो वहाँ की पिचेस से, वहाँ के इन्वायरमेंट से, कंडीशन से आमांग हो जाए, और जो उसी हिसाब से जो अपनी वो, और फिर ट्रैवलिंग भी कम होती है। आपको पता ट्रैवल करना पड़ता है, और कहते हैं ना कि सफ़र कितना ही आरामदेह हो उसकी थकान ज़रूर होती है। तो वो सफ़र से भी बच रहे हैं, ट्रैवलिंग से भी बच रहे हैं, तो उनको काफ़ी जो है आईसीसी की तरफ से जो है वो मकसद एडवांटेज भी कह सकते हैं आप, और प्रोटोकॉल दिया जा रहा है। तो बाकी टीमों ने उस पर जो है एतराज़ात उठाए हैं, तो वो आईसीसी को चाहिए कि वो तमाम टीम 20 कंट्रीज़ खेल रहे हैं, वहाँ पर 20 ममालिक हैं, तो तमाम को बराबर लेकर चलें। और जीतने का मज़ा भी तब है जब आप मेहनत करके और जो है वो तमाम मैचेस जीत कर और एक फेयर प्ले खेल कर जीते हैं। आईसीसी एक ट्रॉफी भी रखती है फेयर प्ले की, तो मुझे नहीं लगता कि वो इंडिया के कभी हिस्से में आएगी। बिल्कुल बिल्कुल। डॉक्टर साहब के पास चलेंगे, प्रोफेसर डॉक्टर साईं चनर साहब, काशिफ चनर साहब। हिननि बीमारियुनि खे पाण जेके आहिनि अलामतुनि ते पाण सवेल ज़िक्र कयोसीं पिए, त अलामतूं जीअं माण्हू को मिसाल एडिक्शन खणे थो त हिनमें कैंसर जूं कहिड़ियूं अलामतूं थी सघनि थियूं? शुरूआती तौर ते त असां हुनखे मतिलबु उते ई रोके छॾियूं, उहे अलामतूं कहिड़ियूं आहिनि, ऐं उनखां पोइ वरी उनखां जेके बचाव जा तरीक़ा आहिनि, मतिलबु माण्हू डॉक्टर ताईं एक्सेस नथो करे। मिसाल पाण हलूं जेकॾहिं हिन वारे बेल्ट में, लाड़ वारे में, त ज़ाहिर उते त ॾंदनि जो बि को डॉक्टर कोन्हे को, कैंसर जा डॉक्टर त परे ई ॻाल्हि, उते त MBBS डॉक्टर बि वॾी मुश्किल सां मिलंदा आहिनि। सो उहे माण्हू छा कनि, उनमें कहिड़ो प्रिवेंट कनि, कहिड़े तरीक़े सां पंहिंजे पाण खे बचाए सघनि था, बजाए हिन जे जो हू कैंसर जो स्टेज अची लास्ट अची पहुचे? कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कैंसर जे थियण खां अॻु में हूंदियूं आहिनि, उन्हनि शयुनि खे प्री मेलिग्नेंट कंडीशन्स या लियंस चयो वेंदो आहे। मतिलबु उहे शयूं जेकॾहिं उहे अलामतूं ज़ाहिर थी वञनि त उन माण्हू में रिस्क हूंदो आहे कैंसर थियण जो। उन में सभ खां पहिरीं जेका शइ थींदी आहे उहो अक्सर माण्हुनि जो जेको आहे न वात घटि खुलंदो आहे, वात घटि थो खोले, ऐं उन सां गॾु कंहिं जॻह ते अल्सर या छालो थिए या ज़ख़म थिए,
जेको 7 ॾींहंनि जे अंदरि नथो छुटे, हील नथो थिए, त इहा हिकिड़ी वॾी अलामत हूंदी आहे त जल्दी सां रिपोर्ट कयो वञे कंहिं अस्पताल में, कंहिं वॾी टर्शरी केयर अस्पताल में, जिते हुनखे चेक कयो वञे। उन सां गॾु ॿियूं जेके शयूं हूंदियूं आहिनि त वात जी जेका बीमारी हूंदी आहे उहा जेका हूंदी आहे रीजनल मेटास्टेसिस थींदी आहे। रीजनल मेटास्टेसिस जो मक़सदु आहे त बीमारी उन जॻह खां हटी करे ॿिए हंधि गुदूद ठाहींदी आहे, त उहे असांजे गले में ईंदा आहिनि। त वात में कोई अल्सर थिए, छालो थिए, ज़ख़म थिए, ऐं उन सां गॾु जेकॾहिं गुदूद ज़ाहिर थी वञनि, गोड़ियूं नंढियूं नंढियूं गले में ज़ाहिर थी वञनि, त इहो हिकिड़ो वॾो साइन हूंदो आहे या वॾी निशानी हूंदी आहे जंहिंमें लॻंदो आहे त हिनखे कैंसर ई आहे। अहिड़ा माण्हू जेके जल्दी सां जेकॾहिं रिपोर्ट कंदा त इहा अर्ली स्टेज हूंदी आहे जंहिंमें ट्रीट करे सघिजे थो ऐं उनजा रिज़ल्ट ॾाढा सुठा आहिनि। वक़्त सां गॾु वात जो अल्सर जेको आहे उहो प्रोग्रेस थींदो आहे ऐं उहो चमड़ीअ खे वञी लॻंदो आहे ऐं चमड़ीअ खे फाड़े करे ॿाहिरि निकिरंदो आहे। ठीकु आहे न। ऐं वात जेको आहे घटि खुलंदो खुलंदो ज़ीरो माउथ ओपनिंग थी वेंदी आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे खाइणु पीअणु रहणु सॼो प्रॉब्लम हूंदो आहे, सोशल आइसोलेशन थी वेंदी आहे, स्मेल एतिरी हूंदी आहे जो कोई बि माण्हू हुतां गॾु वेही नथो सघंदो आहे। अच्छा, ही पोइ पाण जेकॾहिं अचूं हुन ते हल ते, त हिन जा डॉक्टर्स केतिरा आहिनि सॼी सिंध में? ज़ाहिर डॉक्टरनि जा बि जेके माहिर डॉक्टर उन्हनि जी बि त वॾी खोट आहे न, त उहे डॉक्टर केतिरा आहिनि? ट्रेनिंग असां वटि केतिरी आहे? डॉक्टरनि खे जेको आम डॉक्टर आहे उनखे ट्रेनिंग केतिरी आहे? उहो कीअं मतिलबु त उनखे डायग्नोस करे थो बीमारीअ खे? एक्चुअल में अनफॉर्चुनेटली असां वटि कंटिन्यूअस एजुकेशन प्रोग्राम घटि था थियनि, जेको इंटरनेशनली हर डॉक्टर जे लाइ ज़रूरत हूंदी आहे। जीअं असांजो पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल आहे, त इंटरनेशनली अहिड़ा बोर्ड हूंदा आहिनि, उहे बोर्ड रजिस्टर ई तॾहिं कंदा आहिनि या रिन्यू ई तॾहिं कंदा आहिनि जॾहिं तव्हां का एजुकेशनल एक्टिविटी में हिसो वठो। ठीकु आहे न। त असां वटि उहे शयूं आहिनि कोन, असां वटि रुॻो फीस जमा कराइणी पवंदी आहे, उहे असांजी रिन्यूएशन थींदी आहे। त करंट नॉलेज अबाउट डिज़ीज़िस असांजे डॉक्टरनि वटि बि काफ़िनि खे लेकिंग हूंदी आहे, मेडिकल साइड ते बि डेंटल साइड ते बि। त उनजे करे अहिड़ा प्रोग्राम्स थियणु खपनि जंहिंमें हू कंटिन्यूअस एजुकेशन एक्टिविटीज़ में हिसो वठनि ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त अर्ली साइंस, अर्ली निशानियूं जेके आहिनि कैंसर जूं, उहे जेकॾहिं प्राइमरी केयर सेंटर ते को मेडिकल डॉक्टर या डेंटल डॉक्टर ॾिसी करे आइडेंटिफाई कंदो त जल्दी डायग्नोस थी वेंदो। हिकिड़ी त इहा शइ थियणु खपे। ॿी शइ इहा आहे जेका तव्हां नंबर ऑफ ॿुधायो त मैक्सिलोफेशियल सर्जन जेको आहे उहो सिंध में जेकॾहिं मां ग़लति न हूंदुमि त 30 खां 40 हिन खां मथे न आहिनि। सॼी सिंध में 30 खां 40 मैक्सिमम। ऐं बीमारी जो रेशियो आहे त डेली जेको आहे 15 कैंसर जा केस सिर्फ़ु हैदराबाद में था अचनि। सिर्फ़ु मूं वटि था अचनि, हैदराबाद में न, हैदराबाद में त केतिरा ईंदा हूंदा, छाकाणि त वात जो कैंसर प्लास्टिक सर्जन वटि बि वेंदो आहे, ENT जो डॉक्टर वटि बि वेंदो आहे, मैक्सिलोफेशियल सर्जन वटि बि ईंदो आहे, जनरल सर्जननि वटि बि वेंदो आहे, छाकाणि त माण्हुनि खे त ख़बर ई न हूंदी आहे न केॾे वञिणो आहे, त इहे सभिनि वटि वेंदा आहिनि। त जेकॾहिं हैदराबाद में ॾिसिजे त 50 खां मथे पेशेंट रिपोर्ट थींदा हूंदा। डेली 50 खां मथे? हा बिल्कुलु बिल्कुलु, एतिरा रिपोर्ट थींदा हूंदा कैंसर जा मरीज़ ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि वञनि था। मां हिकिड़ो रिसर्च पेपर बि लिखियो जंहिंमें मां इहो सर्च कयो त भई कहिड़ो रीज़न आहे त असां वटि जेको आहे कैंसर जा मरीज़ लेट सां था रिपोर्ट थियनि। ऐं जॾहिं माण्हुनि खां पेशेंट ईंदा आहिनि असां वटि डिफरेंट, त जॾहिं हिस्ट्री वरिती त कुझु मरीज़ 1.5 साल खां वठी करे उन बीमारी में मुब्तला हुआ, पोइ असां ताईं पहुता आहिनि। 1.5 साल ताईं मुब्तला हुआ, उन खां पोइ तव्हां वटि पहुता आहिनि। लास्ट स्टेज, टर्मिनल स्टेज में हूंदा आहिनि। जॾहिं उन्हनि खां वधीक पुछोसीं त उन्हनि खे पहिरियों त इहो फैक्टर हो त इकोनॉमी, उन्हनि खे खाइण जे लाइ कोन्हे त उहो पंहिंजी ट्रीटमेंट कीअं कराइनि, एॾो ट्रेवल कीअं कनि, परे परे खां उहो पहुचनि। नंबर 2 त उहे उतां जे लोकल डॉक्टरनि हकीमनि जे विच में रहिया आहिनि ऐं काफ़ी अर्सो हुननि जो ईअं ज़ाया थी वियो आहे जेके उनखे कैंसर न पिया सम्झनि, को इन्फेक्शन सम्झी करे मुख़्तलिफ़ ट्रीटमेंट रिजीम ॾींदा रहिया। थर्ड उन में जेको इहो हो त भई जेको आहे फीमेल जेंडर जेको आहे असां वटि डिप्लेटेड आहे पॉपुलेशन, औरतूं बीमार रहनि थियूं, मर्द उन्हनि खे वठी कोन था अचनि, पॉवर्टी त पंहिंजी जॻह ते आहे पर डिप्लेटेड आहे। औरतूं वॾी बीमारियूं खणी करे असां वटि पहुचनि थियूं जॾहिं लेट स्टेज में थो पहुचनि। त इहे फैक्टर आहिनि। चोथों आहे त एजुकेशन, असां वटि एजुकेशन कान्हे का, माण्हुनि खे ख़बर ई न आहे त तालीम छा आहे, डिज़ीज़ छा आहे, डिज़ीज़ खां प्रिवेंट कीअं कबो आहे, इहे शयूं न आहिनि। इहे वॾा रीज़न आहिनि जंहिंजे करे असां वटि कैंसर तमामु हद सां रेपिडली वधे बि थो। अच्छा, बिल्कुलु ज़ाहिर आहे आगाही ऐं तालीम न आहे, तालीम जे करे ई ॾिसो आहे त माण्हू जेको आहे कैंसर जो 1.5 साल ताईं खां पोइ हॉस्पिटल पहुचनि था ऐं पोइ मौत जे मुंहं में हलिया वञनि था। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक जो टाइम आहे, ख़बरूं ॿुधी न्यूज़ स्टूडियो मां वरी जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह में रहण।
नाज़रीन सुबह मेहरान में एक भेरो ॿेहर भलीकार एस एम नदीम साहब ॾांहुं हलूं था। तो एस एम नदीम साहब, क्रिकेट की तो आपने बात की और हॉकी और वॉलीबॉल में भी पाकिस्तानी टीम इन एक्शन है, उन मैदानों में क्या हो रहा है और वहाँ पे क्या सूरत हाल है? ठीक है, पाकिस्तान ने अभी अजलान शाह में हॉकी के अंदर जो है बड़ा अच्छा परफॉर्म किया था, फाइनल खेला था और जापान से पाकिस्तान हार गया था जी हाँ, अनफॉर्चुनेटली, और वो भी पेनल्टी शूट आउट के ऊपर। तो पाकिस्तान की हॉकी का मुझे लगता है थोड़ा सा रिवाइव हो रहा है। तो उस सिलसिले में पाकिस्तान जो है डिफरेंट कंट्रीज़ में जा रहा है। अभी पोलैंड के अंदर जो है पाकिस्तान नेशंस कप चल रहा है, उसमें जो है पाकिस्तान ने जो है पहला मैच तो जो है वो मलेशिया से 4-4 गोल से बराबर खेला, और कल जो है कनाडा से पाकिस्तान ने 8-1 से जो है बड़े मार्जिन से वो मैच जीता है। तो ये खुशाइन खबर है, क्योंकि हॉकी पाकिस्तान का खेल भी है। पाकिस्तान ने 4 से 5 जो है वो मरतबा वर्ल्ड कप के अंदर जो है इसमें मेडल भी हासिल किए हैं। 4 मरतबा पाकिस्तान वर्ल्ड कप जीता है हॉकी का। और ओलंपिक में भी अगर बात की जाए तो वाहिद खेल है जिसके अंदर जो है पाकिस्तान के जो है गोल्ड मेडल हैं। तो कहने का मकसद ये है कि पाकिस्तान का कौमी खेल है और इतना पीछे है। तो अब ये जो इनिशिएटिव ले रहे हैं गवर्नमेंट सतह पर भी जो है काफ़ी सपोर्ट मिल रही है इनको। फिर अभी जो है सिंध की जो साहब, मैं आपको यहाँ रोकूंगा, माजरत के साथ एक कॉल है हमारे पास, काफ़ी देर से वो इंतज़ार कर रहे हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम जी, कह रहे हैं किथां खां पिया ॻाल्हायो? हैदराबाद मां थी ॻाल्हायां। जी, तव्हांजो नालो? जी जी, मां हैदराबाद लतीफ़ाबाद बर्मा थी ॻाल्हायां। ठीकु आहे, कुझु चवणु चाहींदा आदि? जी जी, असां सवाल पुछिणो आहे डॉक्टर साहब सां। जी जी बिल्कुलु ज़रूरु, डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधनि पिया, सवाल कयो। अदी तव्हां सवाल कयो, डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधनि पिया। अच्छा, असां पहिरियों सवाल ॿारनि खे ज़िंदगी चवंदा न गुरुस्तान खां पोइ मेलो था रहनि कुका पीला। ठीकु आहे, ॿियो सवाल? सवाल आहे जेको पानी मां ॿुधायो था। जी हाँ, ठीकु आहे अदी, वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, हुनजा ॿियो सवाल हुनजो सम्झ में न आयो, शायदि हू टीवी बि खोले वेठियूं आहिनि, हुनजो आवाज़ु असांखे आयो पिए, त उहो लाइव प्रोग्राम आहे त हुन में ज़ाहिर आहे अदी ईअं प्रॉब्लम थींदा आहिनि। जंहिंमहिल तव्हां टीवी जो आवाज़ु घटि कंदा त असां तव्हांजो आवाज़ु ॿुधी सघंदासीं, न त असांजो आवाज़ु असांखे ॿुधण में ईंदो आहे। डॉक्टर साहब, पहिरियों सवाल हुनजो त ॿार ॼाए ॼम खां हुनजा ॾंद सफ़ा पीला लॻा पिया आहिनि, हुनजा जेको ही जबड़ा आहिनि उन्हनि में कुझु शायदि को प्रॉब्लम आहे हुननि जो। हाँ, इन में ॿ शयूं थी सघनि थियूं। हिकिड़ो त जेको पाण पहिरीं डिस्कस कयोसीं डेंटल फ्लोरोसिस, अगरि जेकॾहिं उन रीजन जी आहे त डेंटल फ्लोरोसिस हूंदो। ऐं कुझु डेवलपमेंटल प्रॉब्लम थींदा आहिनि जेको डेंटिनोजिनेसिस इम्परफेक्ट आहे या अमेलोजिनेसिस इम्परफेक्ट हूंदा आहिनि। जी जी, उहो उन में पोइ इहो टेक्निकल डिफेक्ट हूंदो आहे। जीअं असांजे ॿियनि शयुनि में टेक्निकल डिफेक्ट ईंदा आहिनि कि लेफ्ट जा पेशेंट ईंदा आहिनि या कंहिंजी लिम्ब मिसिंग हूंदी आहे, कंजेनिटल एबनॉर्मलिटीज़ ॿियूं बि हूंदियूं आहिनि, त ईअं डेंटल में बि ईंदा आहिनि जंहिंमें ॾंद जेके न डेवलप ई न थींदा आहिनि, आउटर स्ट्रक्चर डेवलप न थींदो आहे। जेको आउटर स्ट्रक्चर ॾंद जो आहे उहो वाइट आहे, उहो जेकॾहिं डेवलप न थींदो त अंदरि स्ट्रक्चर येलो आहे, त उहो जीअं तेॾा लाइन ते वापसि अची वई आहे। जी अदी, छा था चवणु चाहियो? तव्हांजो ॿियो सवाल ॿीहर ॿुधाइजो। हेलो अदी, डॉक्टर साहब कंटिन्यू, आई थिंक उनजी लाइन में कोई इशू आहे। त उन में जेकॾहिं स्ट्रक्चरल डेवलपमेंटल डिसऑर्डर आहे त उनजो कुझु आउटर सरफेस जेकॾहिं ठहियो ई न त पोइ उहे पीला ई ॾंद हूंदा आहिनि। पर उनजो इहो मक़सदु न आहे त परमानेंट ॾंद ईंदा उहे बि पीला अचनि, न, चांसिस हूंदा आहिनि त परमानेंट ॾंद सही अचनि। सही, छाकाणि त इहे असांजा जेके हूंदा आहिनि टीथ ॿ हूंदा आहिनि, हिकिड़ा मिल्की टीथ हूंदा आहिनि जेके ॿारनि जा हूंदा आहिनि, उहे शेड थींदा आहिनि, उहे किरी पवंदा आहिनि, पोइ पका ॾंद ईंदा आहिनि। त पका ॾंद उनजा लाइकली उहे सही ईंदा। अच्छा, ही जेके आहिनि इहे ॾंद भले कहिड़ा बि हुजनि, इहे उहे मिल्की ॾंद आहिनि, खीर वारा ॾंद जेके पाण चवंदा आहियूं, इहे किरी पवंदा, पोइ वरी ॿिया ॾंद जेके हूंदा उहे बिल्कुलु सिधा हूंदा ऐं सही हूंदा। जी अदी, तव्हां लाइन ते आहियो? जी जी, तव्हां ॿियो सवाल ॿीहर रिपीट कजो प्लीज़। हेलो हेलो, जी अदी, ॿियो सवाल तव्हांजो कहिड़ो उहो प्लीज़ ॿुधाइजो। सवाल इहो पुछिणो हुयो त मुंहिंजा मसूड़ा एॾा कमज़ोर थी विया आहिनि जो हींअर मूंखे फील थो थिए त जीअं ॾंद मुंहिंजा किरी पवंदा या हथ सां मां कढी ईंदमि, तकलीफ़ ॾाढी आहे, त उहा पुछिणो त उनजे लाइ कहिड़ी ट्रीटमेंट करणु खपे? ठीकु आहे अदी, इन खां अलावा ॿियो को सवाल? बसि इहो ई सवाल। तव्हांजी वॾी महिरबानी अदी, तव्हां प्रोग्राम में कॉल कई ऐं डॉक्टर साहब तव्हांखे पहिरें सवाल जो जवाबु ॾेई छॾियो, ॿियो सवाल जो जवाबु जेको आहे पुछूं था। जी डॉक्टर साहब प्लीज़।
मसूड़नि जी बीमारियूं असां वटि कॉमन आहिनि। उन में 2 क़िस्मनि जूं मसूड़नि जी बीमारियूं थींदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे जंजवाइटिस जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे मसूड़नि खे इन्वॉल्व कंदी आहे। ॿियो हूंदी आहे पेरोडोंटाइटिस जेका मसूड़नि सां गॾु हॾीअ खे बि इन्वॉल्व कंदो आहे। हीअ जीअं अधी ॻाल्हि करे पई त उनजे वात मां रतु अचे थो ऐं कमज़ोर थी विया आहिनि, त इहा लाज़मी ॻाल्हि आहे, निशानी आहे पेरोडोंटाइटिस जी। इन जे लाइ हिनखे वेझो अस्पताल में विज़िट करिणो पवंदो ऐं लाइकली ॾंदनि जी स्केलिंग थींदी आहे जंहिंमें ॾंदनि खे सफ़ाई कबी आहे। उहा सफ़ाई कबी आहे, उन सां गॾु कुझु मेडिकेशन्स हूंदियूं उहे हलंदियूं ऐं साथ ई साथ ओरल इंस्ट्रक्शन हिनखे सही तरीक़े सां ॾिनी वेंदी, जंहिंमें 2 टाइम्स ब्रश करणु, माउथ वॉश करणु, डेंटल फ्लॉस करणु तमामु ज़रूरी हूंदो। जेकॾहिं इहे सभु शयूं थी वेंदियूं त इहे मेंटेन थी वेंदी ऐं प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अदी तव्हांखे जेकॾहिं इहो आहे सभिनी खां पहिरीं त तव्हां स्केलिंग करायो है न डॉक्टर साहब? जी सर। ऐं हूअं त ॾंदनि जो इलाजु तमामु घणो महांगो आहे, इन ते बचूं था, पर स्केलिंग मुंहिंजे ख़्याल में लम्स में 700 रुपये कंदा आहिनि। ॾाढी सुठी उहा लेबोरेटरी आहे जेकी डेंटल क्लिनिक हिते खुलियल आहे, एडवांस डेंटल क्लिनिक आहे। उन में तव्हांजो OPD में न वञो, हुन साम्हूं ॻाढ़ी हिकिड़ी बिल्डिंग आहे सिविल अस्पताल में, उते तव्हांखे 700 रुपया तव्हां खां वठंदा, तव्हांजी भली स्केलिंग कंदा, तव्हांजो अधु मसइलो उते ई हल थी वेंदो। उन खां पोइ जेको डॉक्टर चवे उहो तव्हां हुनखे फॉलो कजो। डॉक्टर साहब, हीअ जेकी ॾंदनि जी जेको जो मर्ज़ु आहे, जो जेको इलाजु आहे, इहो एतिरो महांगो भला छो आहे? मतिलबु त जेकॾहिं हीअ 700 रुपये स्केलिंग आहे त वञूं प्राइवेटली त 5-5 हज़ार 8-8 हज़ार स्केलिंग, ॾंदु विझराइण वञूं त 20,000 रुपयो ॾंदु, मतिलबु घटि में घटि रेट इहो केरु इहो अघु केरु तय कंदो आहे? तव्हां स्टॉक एक्सचेंज में वेहंदा आहियो, छा कंदा आहियो? अघु जेको आहे बेसिकली क्वालिफिकेशन तय कंदी आहे, ठीकु आहे। जेको स्पेशलिस्ट हूंदो आहे उनजा कुझु अघु बहितर हूंदा आहिनि। जी हा। ऐं उहो वरी क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट बि ॾींदो आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु सिंपल ट्रीटमेंट हुजे। असां वटि जेके टीथ जेके ठहंदा आहिनि उहे डिफरेंट लेबोरेटरीज़ मां ठहंदा आहिनि। कुझु लोकल लेबोरेटरीज़ हूंदियूं आहिनि ऐं कुझु जेके हूंदियूं आहिनि कराची या किथे लाहौर या इस्लामाबाद मोकिलींदा आहियूं। त टेक्निकली जेकॾहिं ॾिठो वञे त उन मटीरियल में डिफरेंस हूंदो आहे, तंहिंजे करे जेके कंसल्टेंट हूंदा आहिनि उहे प्रिफर इहे सुठी लेबोरेटरीज़ खे कंदा आहिनि त जेको मरीज़ खे सुठे खां सुठी ट्रीटमेंट ॾियूं, त उनजा अघु थोरा हाई हूंदा आहिनि। जेके जनरल डेंटिस्ट हूंदा आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां जेका कंहिं नंढी लेबोरेटरी खे ॾींदा आहिनि त उनजा अघु कुझु घटि हूंदा आहिनि। सरकारी इदारनि में छाकाणि त गवर्नमेंट जी सपोर्ट हूंदी आहे, जी हा, फंडेड हूंदा आहिनि ऐं नंढी थोड़ी सी कॉस्ट हू वठंदा आहिनि, तंहिंजे करे सरकारी इदारनि में सफ़ा घटि आहे। सही। SM नदीम साहब डाल दूँ। SM नदीम साहब, आपसे हम बातचीत कर रहे थे हॉकी के हवाले से, ओवर टू यू। हाँ बिल्कुल, हॉकी का तो मैंने बता ही दिया आपको कि जो पाकिस्तान ओलंपिक में और चैंपियंस ट्रॉफी और मतलब वर्ल्ड कप काफ़ी जो है पाकिस्तान का एक नाम था। अच्छा देखिए, उसमें पाकिस्तान का जो डाउनफॉल जो शुरू हुआ वो हुआ एस्ट्रोटर्फ की वजह से, कि जो है अंग्रेज़ों ने क्या किया कि उन्होंने कहा कि भाई ये तो एशिया के अंदर जो है हॉकी जो है पाकिस्तान और इंडिया इनके अलावा कोई जीता ही नहीं, तो उन्होंने जो नेचुरल ग्रास से हटके सिंथेटिक ग्रास जो है वो इंट्रोड्यूस कर दी। उसमें क्या है कि हमारे यहाँ अवेलेबल नहीं है और सही। बिल्कुल SM नदीम साहब, बिल्कुल बिल्कुल, हम आपके पास दोबारा आते हैं। और आपके जो है ना, हमने कहा था कि आपने जो अलग दुकान खोली, आपके स्टूडियो से आवाज़ हमें थोड़ी सी कम आ रही है, तो मैं सिर्फ ये जब तक मसला हलो। डॉक्टर साहब, ही जेको पाण ॾिसूं था एक्सीडेंटल केसिस ते पाण ॻाल्हायूं, त एक्सीडेंटल ॻाल्हि में जेको मामिलो हूंदो आहे त ॾंद अध मां टुटी थो पवे, ॾंद किरी था पवनि, ऐं उन खां पोइ वरी जेकॾहिं ही मामला आहिनि हिन वारा जबड़ा टुटी था पवनि, त उनखे पाण कीअं हल कयूं? बेसिकली जेको आहे दुनिया जेका आहे प्रिवेंटिव मेयर्स ते हली वई आहे। असां वटि जेको रोड साइड एक्सीडेंट जेको आहे कॉमन जो कमु बाइक जो आहे, बाइक जे में हेलमेट नथा पाइनि। जिन माण्हुनि खे बि हेलमेट पातल आहे उनजो जेको आहे जा फ्रैक्चर या हेड इंजरी न थींदी आहे, या जेकॾहिं थींदी आहे त उहा मिनिमम थींदी आहे। पहिरियों त असांखे प्रिवेंटिव मेयर ते करिणो पइजे त भई जेका इहो पाबंद हुजनि त सभु माण्हू हेलमेट पाइनि। ॿियो त जेको आहे मैक्सिलोफेशियल सर्जरी असां वटि आहे, हिकिड़ो सुठो सेटअप आहे हैदराबाद में जेको फ्री ऑफ कास्ट ट्रीटमेंट प्रोवाइड करे थो। अक्सर जेके जाड़ियूं टुटंदियूं आहिनि, जंहिंखे मैक्सिला मथां मथी जाड़ी ऐं मैंडेबल हेठी जाड़ी, हीअ ऑर्बिट, हीअ जेके आहिनि असां ट्रीट कंदा आहियूं। त इहे इमरजेंसी में पेशेंट ईंदा आहिनि, उनखां पोइ असां उनखे हॉस्पिटलाइज़ कंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ट्रीटमेंट हूंदियूं आहिनि, जंहिंमें कुझु रॉडूं लॻाए करे उनखे फिक्स करे मरीज़ खे वापसि पंहिंजी ओरिजिनल कंडीशन में आणींदा आहियूं। ओके, मतिलबु उनमें सॼी सर्जरी जो हूंदो आहे मामलो, पोइ उनमें हड्डियुनि जो ही सॼो मामलो हूंदो आहे। जी हड्डियुनि। ठीक है। SM नदीम साहब, हम आपकी तरफ आ रहे हैं अब। SM साहब, ये वॉलीबॉल का आप बता रहे थे कि वॉलीबॉल टीम जो है इस वक्त कहाँ मौजूद है और किस तरीके से खेल रही है? नहीं, पाकिस्तान की वॉलीबॉल टीम भी अभी तो ऑस्ट्रेलिया आई थी यहाँ पर सीरीज़ खेलने, ऑस्ट्रेलिया की टीम, और उसकी जो वर्ल्ड में रैंकिंग है वो 30 के करीब है पूरी दुनिया के अंदर, और पाकिस्तान जो है वो 60 से ऊपर की रैंकिंग की टीम है। पाकिस्तान ने जो टूर्नामेंट हुआ इससे पहले वो भी जीता और ऑस्ट्रेलिया को भी जो है वाइट वॉश किया पाकिस्तान ने, और अभी पाकिस्तान जो है वो एशियन चैम्पियनशिप खेलने गई हुई है, उसमें पाकिस्तान ने जो है अपना पहला मैच जो है वो बड़े इजीली जीत लिया है, और बाकी है कि नेक्स्ट मैचेस अभी उनके बाकी हैं।
सही, ज़बरदस्त। अच्छा एसएम नदीम साहब, इस सारे मामले में हम जो देख रहे हैं पाकिस्तानी क्रिकेट टीम को, हम देखें अगर T20 वर्ल्ड कप में कि कौन सा नया खून सामने आया है और कौन सा जो है क्या कहते हैं प्लेयर जो है वो उम्मीदों पे जो है ज़्यादा पूरा उतरेगा, कौन सा जो है वहाँ पे जो है सरप्राइज़ दे सकता है, कैसे कैसे प्लेयर्स हैं वहाँ पे? ये पाकिस्तान की टीम में पोटेंशियल तो है, ऐसा नहीं है कि पाकिस्तान वर्ल्ड कप नहीं जीत सकती। पाकिस्तान की टीम में पोटेंशियल है, बैटर्स भी अच्छे हैं, बॉलर्स भी अच्छे हैं, स्पिनर्स भी हमारे जो बाकमाल हैं। लेकिन हमारे साथ इशू क्या है कि हमारे पास जो है हम टोटली रिलाई करते हैं बाबर और रिजवान के ऊपर। अगर वो आउट हो जाते हैं तो उसके बाद जो वो टीम जो है बिल्कुल एकदम ही शरारत बिखर जाता है। तो जो बाकी आने वाले प्लेयर्स हैं वो 2-2, 3-3 ओवर्स ही खेल पाते हैं। कहने का मकसद ये है कि आप जो है वो बाबर और रिजवान पर ही रिलाई न करें, और भी हमारे पास प्लेयर्स हैं, इफ्तिखार हैं, फ़खर जमान हैं, ठीक है। अभी मैं देख रहा था कि वो मोहम्मद आज़म जो है, आज़म खान, उनके ऊपर इतनी तनकीद सोशल मीडिया के ऊपर हो रही है कि वो जो इंग्लैंड के अगेंस्ट उन्होंने एक बॉल पे आउट हो गए थे। और अच्छा उससे पहले जो है हमारे जो शायकीन है उनका भी देखें ना कि क्या इशू है कि वो एकदम में जो वो प्लेयर को इतना ऊपर चढ़ा देते हैं और एकदम में इतना नीचे गिरा देते हैं। तो वो आज़म खान ने जो अपना वो इंस्टा का जो वो अकाउंट है वही बंद कर दिया उन्होंने, इस वजह से, डर की वजह से कि जो लोगों ने इतनी तनकीद की है। तो जो आपने टीम की बात की है तो पाकिस्तान इंशाल्लाह, मैं 4 टीमों में देख रहा हूँ, लास्ट 4 टीमों में पाकिस्तान को कि सेमीफाइनल पाकिस्तान खेलेगा इंशाल्लाह। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। नहीं, हमारी भी जो दुआएं हैं वो पाकिस्तानी क्रिकेट टीम के साथ हैं और फिर आखिर में हम वही जो है नगमा पढ़ते हैं, तुम जीतो या हारो हमें तुमसे प्यार है। ऐसा तो नहीं होगा ना? नहीं, देखिए ये खेल है और इसको खेल ही लेना चाहिए, ठीक है। दूसरी टीम में भी खेल, हमारे यहाँ तो कितने नामसाइद हालात हैं। आप ये भी देखें कि पाकिस्तान जैसा मुल्क जिसमें सियासी तौर पे भी इस्तेकाम नहीं होता और माशी तौर पर भी नहीं होता, और उसके अंदर भी ये प्लेयर्स अगर जाकर परफॉर्म करते हैं और कोई अच्छे मैचेस खेलते हैं तो हमारे जो मतलब पूरे पाकिस्तान की टीम और कौम जो है वो यकजा हो जाती है टीम के लिए। तो खेल है, इसको खेल की तरह लेना चाहिए। हाँ, एक होता है कि आप जो परफॉर्म नहीं कर रहे इस लेवल पर जाकर आपको इतनी फैसिलिटीज़, तो फिर उस पर जो है वो पूछगछ होनी चाहिए उनसे डेफिनेटली कि भाई जो है आपको इतनी सहूलतें दी हुई हैं, सारा कुछ दिया हुआ है और आप जो है वो अप टू द मार्क नहीं है, उस स्टैंडर्ड पर परफॉर्म नहीं कर रहे, तो फिर उनसे डेफिनेटली पूछगछ होनी चाहिए। सही, ज़बरदस्त। एसएम नदीम साहब, ये बताइएगा कि जिस तरीके से कोई भी वर्ल्ड कप आता है या कोई बड़ा इवेंट होता है तो उसमें जो है क्रिकेट के हवाले से कोई कानून में तरामीम की जाती हैं, तो इस बार कोई ऐसा कोई कानून जो है तब्दील तो नहीं किया गया या कोई नई शिक तो शामिल नहीं की गई? नहीं, अभी कोई ऐसा कानून जो है वो देखने में नहीं आया। पहले जो है वो असल में क्या कि इंडिया का जो इन्फ्लुएंस बहुत ज़्यादा है, इंडिया और ये ऑस्ट्रेलिया और ये क्या नाम है इंग्लैंड, इन्होंने तीनों ने एक बिग 3 बनाया था किसी टाइम पर। सही, तो बिग 3, हाँ ये बहुत बड़ा मसला हुआ था और बिग 3 जो है इसने क्रिकेट को हिला के रख दिया था। नाज़रीन ब्रेक है, ब्रेक हम जल्दी वापस सचूँ ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन सुबह मेहरान में हिकु ॿेहर भली कार हलंदासीं डॉक्टर काशिफ़ अली चन्नड़ साहब ॾांहुं, सदन तालुक कंडियारे सां आहे। ऐं मूंखे हींअर ब्रेक में ख़बर पई त कंडियारे जा माण्हू ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। सो डॉक्टर साहब, मुख़्तलिफ़ मुल्कनि में तव्हां पाण विया आहियो, जर्मनी में विया आहियो, लाहौर में तव्हां पढ़िया आहियो, ॿियनि हंधनि ते तव्हांजा वरी रिसर्च पेपर ज़ाहिर कमाल आहे। सो किथे किथे तव्हां कहिड़ी कहिड़ी रिसर्च कई ऐं वरी उन खां पोइ जेकॾहिं पाण मुतालो कयूं, तक़ाबुली जाइज़ो कयूं त उतां जे माण्हुनि में कहिड़ियूं डिज़ीज़ आहिनि, कीअं माण्हू हू सर्वाइव कनि था, वरी अचूं पाण जेकॾहिं पंहिंजी धरतीअ ते पंहिंजे देश में सारी सिंध प्रियनि जो पाछो, त उते केतिरियूं मतिलबु आगाही केतिरी आहे, बीमारियुनि जो लेवल केतिरी आहे, उनजो तरीक़ेकार कहिड़ो आहे, उन खां पोइ उनजी मतिलबु त हाइप जेका क्रिएट थिए थी उहा केतिरी आहे, उन खां पोइ डॉक्टरनि जी ट्रेनिंग केतिरी आहे, इलाज जूं सहूलियतूं केतिरियूं आहिनि। मां चाहींदुमि त तव्हां भले हिन ते तफ़सीली जाइज़ो वठो। जी, सभ खां पहिरियों त असां डिस्कस कंदासीं त मेडिकल जेको प्रोफेशन आहे ॿाहिरि कीअं थो हले या असां वटि कीअं थो हले। जेको हॉस्पिटल्स आहिनि इंटरनेशनली, चाहे USA हुजे, UK हुजे, जर्मनी हुजे या इवन सऊदी अरब हुजे, उहे सभु जेके आहिनि ऑलमोस्ट गवर्नमेंट फंडेड आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि इंश्योर्ड आहिनि। उतां हर माण्हू इंश्योर्ड हूंदो आहे त केतिरी बि वॾी बीमारी छो न हुजे, उन माण्हू खे ख़बर आहे त उनजो फ्री ऑफ कास्ट इलाजु थींदो। सही, हिकिड़ो सोशल उन्हनि खे जेको आहे न हिकिड़ी सेटिस्फिकेशन आहे पंहिंजे कंट्रीअ में, बीइंग अ सिटीज़न कंहिं कंट्री डेवलप कंट्री, त उनखे इहा परेशानी न हूंदी आहे त भई जेकर मां बीमार थींदुमि त उनजी अरेंजमेंट कीअं थींदी। उहे सभु जेके आहिनि फ्री ऑफ कास्ट ट्रीट थींदा आहिनि ऐं उनजे करे उहे जल्दी रिपोर्ट बि थी था वञनि। कोई वॾो डिफरेंस आहे असां वटि
असां वटि माण्हू इंश्योर्ड कोन्हनि के। ॿियो सेकेंड इहो आहे त तव्हां इहो ॾिठो हूंदो त पाकिस्तानी डॉक्टर ॿाहिरि वञनि था, ॿाहिरि वञण जो वॾो रीज़न आहे त उहे हाईली पेड आहिनि, ठीकु आहे न। असां वटि जेको आहे जेको डॉक्टरनि खे अनफॉर्चुनेटली सम्झो वञे थो त बसि कासा ई आहिनि, ईअं ई सम्झो वञे थो पर कासाई बाज़ार। हा बिल्कुलु, मां उन्हनि सां थोरो सहमत बि हूंदुमि ऐं न बि हूंदुमि। तव्हां जेकॾहिं ग्रेड वाइज़ सेग्रीगेशन कयो मेडिकल डिपार्टमेंट्स खे ॿियनि डिपार्टमेंट सां, मां प्रोफेसर आहियां 21 ग्रेड जो आहियां, ठीकु आहे न। तव्हां ॿिए कंहिं बि डिपार्टमेंट जे 21 ग्रेड वारे माण्हू सां तव्हां मिली बि कोन सघंदव, ठीकु आहे। उन्हनि सभिनि खे गाॾी मिलियल हूंदी आहे ज़बरदस्त क़िस्म जी, पराडो टाइप, उनखे राश लाइ 1000 गज जो बंगलो मिलियल हूंदो, सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे। उनखे सिक्योरिटीअ लाइ गार्ड मिलियल हूंदा, सही, ठीकु आहे, ऐं पेट्रोल फ्री, हर शइ फ्री। ऑन द अदर हैंड डॉक्टर जेको क्रीम ऑफ सोसाइटी आहे, इहे सभु शयूं हुनखे न मिलंदियूं आहिनि, सही आहे न। मॉर्निंग जो पंहिंजो जेको आहे कोशिशि कंदो आहे हलाल रोज़ी कमाइण जो, इवनिंग में हू पंहिंजी प्रैक्टिस कंदो आहे, जंहिंजा हू पैसा वठंदो आहे। हिकिड़ी सुठी लाइफ स्टाइल गुज़ारण लाइ मजबूर आहे त हू शाम जो प्रैक्टिस करे, छाकाणि त गवर्नमेंट जेके ॿियनि डिपार्टमेंट खे फैसिलिटी ॾिए थी उहा उन्हनि खे ॾिए ई कान थी, सही हक़ीक़त आहे, बिल्कुलु हक़ीक़त आहे। हाणे माना असां वटि जेको आहे अनफॉर्चुनेटली असांखे डॉक्टर जेका क्रीम ऑफ सोसाइटी आहे उनखे एतिरी रेस्पेक्ट कान मिलंदी आहे, तंहिंजे करे जिते हुननि खे हाईली पेड जॉब्स ऑफर थींदियूं आहिनि उहे हलिया वेंदा आहिनि। इंटरनेशनली जेको आहे न उन्हनि खे सैलरी ठीकु ठाकु हूंदी आहे, पोइ सुबुह जो 6 बजे खां वठी कमु कंदा आहिनि, शाम जो 6 बजे ताईं कंदा आहिनि, उनजो कॉन्सेप्ट न आहे प्राइवेट प्रैक्टिस करण जो, छाकाणि त गवर्नमेंट उन्हनि खे घर, गाॾी, फैसिलिटी, सैलरीज़, मोकलुनि जो स्केड्यूल, ॿारनि जी पढ़ाई, हेल्थ सभु फ्री ऑफ कॉस्ट ॾिए थी, सही, ठीकु आहे। त हुननि जी लाइफ स्टाइल चेंज आहे। असां वारा डॉक्टर जेके आहिनि ड्यूटी टाइम ते जेकॾहिं प्राइवेट कॉल अची वेंदी त लाज़मी ॻाल्हि आहे कुझु घर खे हलाइणो आहे, गाॾी बि हलाइणी आहे, ऐं ॿारनि खे पढ़ाइणो बि आहे, सुठी तालीम बि ॾियणी आहे, इहे सभु शयूं पाण खे करणियूं आहिनि, त पोइ निकिरनि था। त डॉक्टरनि जा मसइला पंहिंजे जॻह ते हिते वधीक आहिनि, उन्हनि खे पोइ जिते सुठी ऑफर मिले थी काफ़ी डॉक्टर हलिया था वञनि, सही ॻाल्हि आहे। ऐं ॿियो त लिटरेसी असां वटि घटि आहे, कानून असां वटि एतिरो सख़्तु न आहे, प्रिवेंटिव डिज़ीज़िस ते कमु कोन थो थिए। इहा टाइफाइड आहे न, असां वटि टाइफाइड असांखे ख़बर आहे त पाणी जे करे थिए थी, गंदे पाणीअ जे करे थिए थी, पाणी असां वटि साफ़ु कोन्हे को, दुनिया में इहो कॉन्सेप्ट ई कोन्हे त पाणी ख़राबु हुजे, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे न। असां वटि मिलावट हद खां वधीक आहे, कोलोन कैंसर असांजो हींअर वधंदो थो वञे मिलावट जे करे, ऐं इहे प्रिवेंटेबल डिज़ीज़ आहे, असांजी क्वालिटी एश्योरेंस आहे कान। त दुनिया में क्वालिटी एश्योरेंस ते कमु इलाही आहे, प्रिवेंटेबल डिज़ीज़ ते ज़्यादा आहे, तंहिंजे करे डिज़ीज़ जो रेशो असां खां घटि आहे उते, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मां सऊदी अरब में 1 साल एज़ अ कंसल्टेंट कमु कयो आहे, त उते मूंखे सॼे साल में कोई कैंसर जो पेशेंट कोन मिलियो, सॼे साल में कोन कैंसर जो पेशेंट मिलियो, ठीकु आहे। इन खां अलावा फ्रैक्चर जा केसिस शायदि 2 या 3 कया हूंदा, ऐं हिते असां जेको हफ़्ते में 20-25 केस कंदा आहियूं, सही, ठीकु आहे। त हुते लॉ एंड ऑर्डर बि आहे, सिक्योरिटी बि आहे, माण्हुनि खे तहफ़ुज़ बि मिले थो, मेडिकल रिसोर्सिस बि आहिनि, सहूलियतूं बि आहिनि, तंहिंजे करे हुते वधीक बहितर लॻे को क्वालिटी ऑफ लाइफ आहे, सही। अच्छा, पाण जेकॾहिं वरी ॻाल्हि कयूं हुन में त तव्हां जेको मुंहिंजो सुवालु हुयो त बीमारियुनि जो जेको रेशो आहे, तव्हां जीअं सऊदी अरब जो त ॿुधायो, उन में लेवल कीअं हूंदी आहे? मिसाल हिते असां वटि जेको आहे जंहिंमहिल लास्ट स्टेज ते मरीज़ पहुचे थो पोइ खणी अस्पताल भॼूं था, पोइ डॉक्टर जे वस में न हूंदो आहे जेको बि हूंदो आहे, ठीकु आहे। ॿियनि मुल्कनि में कीअं आहे, ऐं उनखां पोइ वरी बीमारियुनि जी जेकी नोयत, मिसाल हिते पाण गुटको ऐं कैंसर जा मुख़्तलिफ़ नोयत आहिनि न, उते कीअं आहे मामला? ॿियनि उते वात जूं ॿियूं डिज़ीज़ घणियूं आहिनि, कैंसर कोन्हे को, वात जूं ॿियूं डिज़ीज़ बि थींदियूं आहिनि, जंहिंमें ऑटोइम्यून डिसऑर्डर्स हूंदा आहिनि, हेप्टस अल्सर्स थियनि था या फेम्पिगस थियनि था, इहे नंढा नंढा अल्सर्स त जाम थियनि था। उते जेकॾहिं कैंसर थिए थो त उनजो काज़ डिफरेंस आहे, उते अल्कोहल जे करे कैंसर थिए थो, अल्कोहल ऐं स्मोकिंग जे करे। उहो कैंसर जेको आहे असां खां वधीक ईज़ी आहे ट्रीट करणु, ठीकु। ऐं असांजो कैंसर जेको आहे, छाकाणि त तव्हां ॾिठा हूंदा, तव्हां मरीज़ पाण बि ॾिठा हूंदा, तव्हां मीडिया जा माण्हू आहियो, त वात जी छा कंडीशन हूंदी आहे, वात खुलंदो कोन्हे को, ऐं कैंसर जॾहिं थींदो आहे त इवन असां एक्सटेंशन ॾिसी न सघंदा आहियूं त केसी ताईं अंदरि वञे थो, पर वात ई न खुलंदो आहे। हुते जेको अल्कोहल जे करे कैंसर जेको थींदो आहे, उहो माना असां सम्झंदा आहियूं सुठो कैंसर आहे, लोकलाइज़ आहे, वात सही थो खुले, ॾिसी सघूं था, सर्जरी आराम सां करे सघूं था।
इन खां अलावा टेक्नोलॉजी जी बि वॾो डिफरेंस आहे असां वटि रिसोर्सिस घटि आहिनि असां पंहिंजनि रिसोर्सिस ते कमु कयूं था टेक्नोलॉजी जे हिसाब सां हाणे जीअं मुंहिंजो रिसेंटली जर्मनी वियुमि त उते नेविगेशन सर्जरी आहे नेविगेशन सर्जरी जो मक़सदु हूंदो आहे त माना इंट्रा ऑपरेटिव सिटी स्कैन तव्हांखे गाइड करे थो त तव्हां किथे कमु कयो पिया अच्छा तव्हांजी स्क्रीन ते अची वेंदो त तव्हां जेको स्केपल हलायो था उहो किथे किथे कमु करे थो इहे वॾा एडवांटेजिस आहिनि असां वटि टेक्नोलॉजी जो वॾो मसइलो आहे हिकिड़ी कॉल आहे ॾिसूं कॉल ते केरु आहिनि जी हलो अस्सलाम वालेकुम कॉल डिस्कनेक्ट थी वई जी सर तव्हां प्लीज़ ॿुधायो टेक्नोलॉजीज़ जे करे जेको आहे रोबोटिक सर्जरीज़ अची वियूं आहिनि ऐं उते उहे टेक्नोलॉजी जा वॾा फ़ाइदा वठनि था उन सां जेको आहे आउटकम बि ॾाढा सुठा था निकिरनि कंहिं बि ट्रीटमेंट जा आउटकम जेकॾहिं टेक्नोलॉजी इस्तेमालु करे कबो त उनजा रिज़ल्ट ॾाढा सुठा निकिरनि था एज़ कम्पेयर टू विदाउट टेक्नोलॉजीज़ कजे दो असांजा डॉक्टर तमामु एक्सपर्ट आहिनि ऐं एक्सपर्ट इन जे करे आहिनि जो नंबर ऑफ पेशेंट ज़्यादा आहिनि जी हा असांजो पंहिंजो इन्हनि ते एक्सपीरियंस एतिरो थी थो वञे जो असां ज़्यादा एक्सपर्ट थी था वञूं त ट्रीटमेंट में त मतिलबु असांजा डॉक्टर सभु आउट क्लास आहिनि पर टेक्नोलॉजी न हुजण जे करे असां थोरो पोइते रहंदा आहियूं टेक्नोलॉजी में असां पोइ अच्छा हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मिसाल तव्हां हैदराबाद में डिपार्टमेंट खे लीड कयो था त उहे समूरियूं मशीनूं या इहे जेके बेसिक वारा इहे मामला आहिनि या न आहिनि या हिते बि का खोट आहे बेसिक नेसेसिटी त जेके बुनियादी शयूं आहिनि उहे त आहिनि पर जेके एडवांस टेक्नोलॉजीज़ आहिनि उहे असां वटि न आहिनि उहे न आहिनि न ठीकु अच्छा सर मरीज़ जो जेको सॼो मामिलो हूंदो आहे जॾहिं हिकिड़ो मरीज़ तव्हां वटि पहुचे थो त उन वटि सिर्फ़ु इहा ई बीमारी हूंदी आहे या ॿियूं बीमारियूं माना कैंसर जे करे ॿियूं बि गॾु खणी ईंदो आहे उन खां पोइ वधीक जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं सिंध जे हवाले सां त वधीक कहिड़ो डिस्ट्रिक्ट आहे जिते मतिलबु त वाक़िया कैंसर वधीक आहिनि जेके ज़ाहिर तव्हां रिसर्च पेपर बि लिखिया आहिनि तव्हांखे अंदाज़ो हूंदो त हितां मिसाल सजावल ज़िले मां वधीक था अचनि या बदीन मां वधीक था अचनि या हैदराबाद मां वधीक था अचनि त बदीन ऐं ठट्टो जेको एरिया आहे न इहो ॻाढ़ सम्झंदा आहियूं त जंहिं मरीज़ खां पुछंदा आहियूं बदीन ऐं ठट्टे में जेको आहे कैंसर जाम थो थिए इहे रेड ज़ोन बिल्कुलु इहे तमामु घणा आहिनि ऐं हिते त मतिलबु इहे फैक्ट्रीज़ लॻल आहिनि जेके प्रिपेयर कनि थियूं ऐं उतां ई पोइ डिस्ट्रीब्यूट थिए थो हिन खां अलावा जेको आहे हाणे जेको हिकिड़ो ट्रेंड मां चेंज थींदे ॾिठो आहे उहे हाणे असांखे लाड़काणो नौशर फिरोज़ सर हिकिड़ो मिंट पाण हिते लाड़काणी नौशर फिरोज़ ते वापसि था अचूं हिकिड़ी कॉल आहे जी हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी छा चवणु चाहींदा को सवाल आहे तव्हांजो जी सवाल आहे त मुंहिंजे दंदनि में स्पेस थी वियो आहे ऐं हुन में कारो कारो जीअं न जीअं मकोड़ी लॻी वेंदी हुजे उहो थी वियो आहे ॾाढा दंद कमज़ोर थी विया आहिनि उनजे करे ट्रीटमेंट वग़ैरह हुजे या को मशवरो हुजे त उहो ॿुधाए सघनि डॉक्टर साहिबु ठीकु आहे अदी तव्हांजी उमिरि ऐं इहो ॿुधाइजो त किथां खां ॻाल्हायो त उन हवाले सां डॉक्टर साहिब खे थोरी आसानी थींदी सम्झण में जी मां नवाबशहर में पई ॻाल्हायां ऐं मुंहिंजी उमिरि 48 ईयर आहे ठीकु आहे अदी अच्छा इहो तव्हांखे आहे घणे अरसे खां वधीक जेको दंदनि में जेको तव्हां चओ पिया त कारो कारो मुंहिंजे ख़्याल में कीड़ो हूंदो आहे वायरस हूंदो आहे महीनो ॾेढ थी वियो आहे जेको इहे स्पेस अची वियो आहे ऐं मूंखां कारा अची वियो आहे तव्हां का ट्रीटमेंट वरिती आहे हिन खां पहिरीं न मां कंहिंखां कोन वरिती आहे ट्रीटमेंट डॉक्टर साहिब खे ॾिठोसीं टीवी ते ठीकु आहे अदी ठीकु आहे अदी डॉक्टर साहिब अदी खे हा अदी चए थी त स्पेसिंग थी वई आहे अच्छा हिन में स्पेसिंग जा ॿ टाइप्स हूंदा आहिनि हिकिड़ा त कुदरती किन माण्हुनि में स्पेसिंग हूंदी आहे जेकॾहिं अदी जी उहा स्पेसिंग आहे जेको मूंखे जी त तव्हांखे त ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट जी असांजी स्पेशलाइज़ेशन आहे डेंटिस्ट्री में जंहिंमें ब्रेसिस लॻाए तव्हां ॾिठा हूंदा त काफ़ी माण्हुनि जूं तारूं लॻल हूंदियूं आहिनि जंहिंसां ॾंदनि जा ट्रेडा जेके हूंदा आहिनि या स्पेसिस हूंदा आहिनि उनखे घटि कयो वेंदो आहे या ख़तमु कयो वेंदो आहे उहा थींदी आहे ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट अदी जेका उमिरि आहे 48 ईयर्स मतिलबु अडल्ट आहे इन में लाइकली जंजाइवल डिज़ीज़ जे करे स्पेसिस थींदा आहिनि छा थींदो आहे जो असां वटि जेका प्लाक ऐं कैल्कुलस जॾहिं ॼमंदो आहे बेड ओरल हाइजीन जे करे त उहे मसूड़नि खे ख़तमु कंदा वेंदा आहिनि जॾहिं मसूड़ा ख़तमु थींदा आहिनि त स्पेस ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदा आहिनि त ऐं ॿियो जेको आहे अदी उहो बि चए थी त भई ब्लैक स्पॉट्स आहिनि ब्लैक स्पॉट लाइकली कैरीज़ लॻी हूंदी कैविटी या कीड़ो लॻो हूंदो त उन जी जेको आहे स्टेजिस हूंदियूं आहिनि जेकॾहिं अर्ली स्टेज हूंदो आहे त उहो फिलिंग सां सही थी वेंदो आहे पर जेकॾहिं डिलेड स्टेज में ईंदो आहे ऐं पेन शुरू थी वेंदो आहे त पोइ उनजी रूट कैनाल करण जी ज़रूरत पवंदी आहे रूट कैनाल करे पोइ फिलिंग या कवर लॻाइणो पवंदो नवाबशहर में सिविल हॉस्पिटल आहे सिविल अस्पताल में बि ट्रीटमेंट थींदी आहे या फिलिंग स्केलिंग रूट कैनाल थी वेंदी आहे उते त मैडम जेकॾहिं उते वञे त मुफ़ीद मशवरो मिली वेंदो ठीकु आहे अदी उमेद त तव्हां सम्झी विया हूंदा ऐं जेको तव्हां फौरी तौर ते डॉक्टर वटि वञो हीअ तव्हांजो जेको कीड़ो आहे ॾंदनि जो उहो फिलिंग ज़रिए बि हल थी वेंदो या तव्हांजो रूट कैनाल कराइणो पवंदो
जेको ॾंदनि में स्पेस अची वियो आहे, उहो डॉक्टर साहब ॿुधायो तव्हां उनमें तारूं लॻाए जेको उनखे वापसि जोड़े सघो था, तव्हां जेके मसूड़ा आहिनि उहे कमज़ोर थिया आहिनि। हिकिड़ी ॿी कॉल आहे, डॉक्टर साहब ॾिसूं था त केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी, अस्सलाम वालेकुम, केरु आहिनि, किथां खां पिया ॻाल्हायो? हेलो जी जी, मां कंडियारा मां पशंचार ॻाल्हायां थी। डॉक्टर काशिफ़ खां सवाल करिणो आहे त डॉक्टर साहब चयो त पाणीअ मां कैंसर थिए थी, उहो पाणीअ मां कीअं थी कैंसर थिए, छा मतिलबु पाणीअ मां? ठीकु आहे अदी, ठीकु आहे। डॉक्टर साहब हिकु भेरो ॿीहर ॿुधायो त जीअं पाण सवेल ॻाल्हि कईसीं थरपारकर जे पाणीअ जी क्लोराइड वधीक हुयो, अदी खे थोरो उन मां थोरो ब्रीफली ॿुधाए छॾियो त इहो पाणीअ मां कैंसर कीअं थो थिए ॾंदनि में? फ्लोरोसिस थींदी आहे। फ्लोरोसिस हिकिड़ी डिज़ीज़ आहे ॾंदनि जी, जंहिंमें ॾंद पीला नज़र ईंदा आहिनि। ठीकु, ओवरऑल हू ॾंद ठीकु हूंदा आहिनि, उनमें एॾो वॾो मसइलो न हूंदो आहे, पर ॾंद पैदाइशी जेको हूंदा आहिनि उहे पीला हूंदा आहिनि ऐं पोइ ॾंदनि जी ट्रीटमेंट जी ज़रूरत पवंदी आहे, जीअं सफ़ेद लॻनि ऐं मरीज़ जेको आहे सोशल आइसोलेशन में न वञे। ठीकु आहे, ठीकु आहे। अदी जेको पाणी पीअंदा आहियूं, ख़ासि करे जरियो पाणी आहे, उन में कॾहिं कॾहिं उहो जेको फ्लोराइड हूंदो आहे उहो वधीक हूंदो आहे, त पोइ ॾंद असां या त ॻारे छींदो आहे या त सफ़ा पीला करे छींदो आहे। ऐं डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हां मतिलबु अहम जेको आहे छा चवंदा आहिनि हिकु मौज़ू हुओ जंहिं ते पाण डिस्कशन कईसीं, तव्हांखे ज़ाहिर वञिणो आहे ऐं असां डॉक्टर साहब खे ज़ोरी विहारियो, मतिलबु त ईअं सफ़ा सम्झो त ॿधी विहारियो आहे, डॉक्टर साहब अची फाथो। सुनाज़ीन, डॉक्टर साहब जी वॾी महिरबानी, तव्हां आया, पंहिंजो क़ीमती टाइम कढी, ऐं तमामु काराइती कचहरी थी, तमामु अहम कचहरी हुई। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त कॉलर्स जो केतिरो मतिलबु इलाही कॉल्स असां अटेंड न करे सघियासीं, मतिलबु रिसीव न करे सघियासीं। इन खां अलावा जेकॾहिं तव्हां का ॻाल्हि चवणु चाहियो, को मैसेज ॾियणु चाहियो नाज़रीन खे? मैसेज ख़ासि करे सिंध जे माण्हुनि जे लाइ आहे, ओरल कैंसर जेको आहे हींअर तमामु वधी वियो आहे। असांखे खपे त उन खां डिज़ीज़ खां बचूं, ऐं बचण जो हिकिड़ो वाहिद हल आहे त हीअ जेके पान छाल या नसवार गुटको या मैनपुड़ी जेका अवेलेबल आहे मार्केट में, उन खां पाण बि बचूं, ॿियनि खे बि बचाऊं, पंहिंजे ॿारनि खे बि बचायूं। जेकर अॼु असां हिनखे स्टॉप कंदासीं त अॻियां 8 खां 10 सालनि में असां कैंसर फ्री थी वेंदासीं। इंशाल्लाह, इंशाल्लाह, बिल्कुलु ज़ाहिर आहे। अॼु जेसि ताईं असां कोशिशि न कंदासीं, पंहिंजे ॿारनि खे, हिन खे सोपारियुनि खे, हिन शयुनि खे न बचाईंदासीं, त ज़ाहिर आहे पंहिंजो अॻियां हली मसइलो थी सघे थो। ऐं जेकॾहिं हींअर ई पाण एहतियात कंदासीं त अॻियां जेके मामला आसान हूंदा। डॉक्टर साहब जी वॾी महिरबानी, प्रोग्राम जारी आहे, असां नंढो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, पोइ एस एम नदीम साहब ॾांहुं हलंदासीं, त अञा वधीक पाण T20 वर्ल्ड कप ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबुह में रहण। नाज़रीन, सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु अहम काराइती कचहरी थी ॾंदनि जे हवाले सां, वात जी बीमारियुनि जे हवाले सां। डॉक्टर साहब मौजूदु हुआ, प्रोफेसर डॉक्टर काशिफ़ अली चन्नर साहब। ऐं तव्हां कॉल्स कयूं, तमामु घणियूं कॉल्स हुयूं तव्हांजूं जेके शामिलु न करे सघियासीं, ज़ाहिर आहे डॉक्टर साहब जवाब पे ॾिना, कॉल्स जे मथां कॉल्स हुयूं। ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां अॼु कॉल्स कयूं आहिनि, एतिरो इंट्रस्ट वरितो आहे, हिन मां असांखे अंदाज़ो थियो आहे त हीअ ज़ाहिर तमामु अहम इशू आहे, तमामु अहम मामिलो आहे। ऐं चवंदा आहिनि न, कहाणी हर घर जी, हर शख़्स कहाणी आहे, ऐं कहानी घर घर की। सो लॻे ईअं पियो त हर माण्हूअ जो इशू आहे ॾंदनि जे हवाले सां, जेके बीमारियूं आहिनि, गॾोगॾु वात जूं बीमारियूं, ऐं गॾोगॾु हीउ जेको तव्हां ॿुधायो पिए त कीड़ो लॻे थो, थधो गरम थिए थो। असां तमामु जल्द ॿीहर हिकिड़ी डॉक्टरनि जी माहिर टीम विहारींदासीं, उन में तव्हां जेको आहे, मां गुज़ारिश कंदुमि पंहिंजी टीम खे त प्रोग्राम जो टाइम बि वधायो वञे, त जीअं तव्हां कॉल्स करे सघो, तव्हांजा इशूज़ जेके आहिनि उहे हल थी सघनि। ऐं असांखे अंदाज़ो बि आहे त ज़ाहिर आहे ॾंदनि जो हिकिड़ो त इलाजु महांगो आहे, ॿियो सहूलियतूं न आहिनि। ख़ासि करे जेको आहे केतिरा ई ज़िला आहिनि सिंध जा, उन्हनि में ॾंदनि जा डॉक्टर ई मौजूदु न आहिनि। सो हीउ सॼो मामिलो आहे। ऐं असांखे जंहिं तरीक़े सां तव्हां अप्रोच कयो, तव्हां अॼु दाद ॾिनो हिन प्रोग्राम ते, मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां, पंहिंजे नाज़रीन जो। ऐं गॾोगॾु वर्ल्ड कप जे हवाले सां बि असां ख़बरुनि ते ज़िक्र कयोसीं, ऐं अञा वधीक कंदासीं। ख़बरुनि जे हवाले सां तव्हांखे मां ॿुधायां त वर्ल्ड कप जी स्पेशल ट्रांसमिशन आहे, रोज़ानो जी बुनियाद ते सुबुह मेरान में तव्हां वर्ल्ड कप जा अपडेट्स, जेके अपडेट्स आहिनि उहे बि ॾिसंदा, उन जूं ख़बरूं ॾिसंदा, उन ॿुधंदा। ऐं गॾोगॾु माहिर जेके आहिनि, असांजा तज़िये निगार आहिनि, उहे बि हिते मौजूदु हूंदा। सनसनी खेज़ मुक़ाबला हूंदा, ऐं सनसनी खेज़ हिते तजियो बि हूंदो, ऐं केॾी महिल त अहम मोड़ बि अची वेंदा। इहो सॼो मामिलो हूंदो, तमामु दिलचस्पी ट्रांसमिशन हूंदी। सो इन में बि तव्हां शामिलु हूंदव। मोकलूं आहिनि, मोकलुनि जे हवाले सां जेको आहे मुख़्तलिफ़ प्लान्स हूंदा, मुख़्तलिफ़ असां तव्हांजे लाइ सेगमेंट बि खणी ईंदासीं सुबुह मेरान में। सो रोज़ु हाणे जेको आहे तव्हां कमुकारु छॾे ॿार उहो देरि सां उथंदा त मज़े सां असां सुबुह मेरान इंजॉय करे सघो था। ऐं गॾोगॾु पाण हलूं था हिन वक़्तु एस एम नदीम साहब ॾांहुं, सदन T20 वर्ल्ड कप जे सेट ते। ऐं एस एम नदीम साहब, टीमों का जो इसमें जो तैयारी है टीमों की, वो किस तरीके से देख रहे हैं, और उसके बाद उनका जो जज्बा है, जो जुनून है, वो किस तरीके से देख रहे हैं? कौन सी टीम का मोराल बुलंद है, कौन सी का डाउन है, कौन सी जो है परेशान है? T20 फॉर्मेट ऐसा है जिसके अंदर जो हर टीम जो है वो बेहतरीन तैयारी करकर आई है। चाहे वो पाकिस्तान को ले रहे हैं, इंडिया है, USA, मतलब जो कंट्री क्वालिफाई करकर आए हैं उनको भी। जी हाँ,
बिल्कुल जाहिर है ये अहम है मामला, क्या कहते हैं, सारी टीमें जो हैं आती हैं कि हमें जीतना है, हमें जीतना है, और फिर साथ साथ ये भी होता है कि T20 वर्ल्ड कप है, किसी भी टाइम कुछ भी हो सकता है। जेको चंदन सिंधी बाबा कंहिं बि वक़्तु जेको आहे रांदि मोड़ खाई सघे थी, कंहिं पासे वञी सघे थी, ऐं आख़िरी ओवर में या आख़िरी बॉलनि ते बि जेको आहे इहो मामिलो थी वेंदो आहे। क्रिकेट रांदि ई अहिड़ी आहे, ऐं असां वटि हाणे जेको ॾींहों ॾींहुं क्रिकेट जो बुखार तमामु घणो वधंदो पियो वञे। ऐं गॾोगॾु न रुॻो इहो, पर जेकॾहिं पाण सिंध जे मैदाननि ते नज़र विझूं त हाणे मां ॾिसंदो आहियां त सुबुह सवेर नौजवान जेके आहिनि मोकलुनि जे करे ग्राउंड ते पहुची वेंदा आहिनि सुबुह सवेर फजर जे टाइम ते ई, ऐं पोइ हुते क्रिकेट जूं मैचूं थी रहियूं आहिनि, क्रिकेट जा अहम मुक़ाबला थी रहिया आहिनि, शाम जो ग्राउंड भरिया पिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे। हीअ त चलो असां शहरनि में ॾिसूं था, हैदराबाद कराची में ॾिसूं था, या वरी सखर लाड़काणे में ॾिसूं था, त उते मिसाल ग्राउंड्स आहिनि, पर सहूलियतूं न आहिनि, उहे ग्राउंड आहिनि जीअं असांजो टैलेंट साम्हूं अचे, असांजा ॿार जेको आहे उन्हनि जी ज़हनी अवसर थिए। सिर्फ़ु क्रिकेट ई न, पर ॿियनि रांदियुनि में बि जेकॾहिं पाण ॾिसूं त उन्हनि जी त बिल्कुलु का सहूलियत न आहे। पाण सकाफ़ती रांदियुनि खे बि विसारे छॾियो आहे। उन्हनि जा बि ग्राउंड हुजनि, उन्हनि जा बि के ट्रेनर्स हुजनि, त ज़रूरु ही जेके 2 महीननि जूं मोकलूं आहिनि, त जॾहिं असां वापसि ईंदासीं त ॿार कंहिं न कंहिं तरीक़े सां मुख़्तलिफ़ जेको आहे इहो हुन सां ज़हनी अवसर सां साम्हूं ईंदो। गॾोगॾु इहो बि सिर्फ़ु हिकिड़ो पासो रांदियुनि जो आहे, ॿियो पाण ॿारनि खे कोर्सिस करायूं, ITI कोर्सिस करायूं, नंढा नंढा शॉर्ट कोर्सिस करायूं, त इहो बि जेको आहे तमामु घणो लाभाइतो थींदो। ॿार जेको आहे मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में वेंदा, त ज़ाहिर आहे तव्हांखे उहो पंहिंजो आउटपुट ॾींदा, हिन समाज जे लाइ तमामु अहम पंहिंजो किरदारु अदा कंदा, मुस्तक़बिल जा महिमार आहिनि। ज़हनी हुननि जी अवसर तमामु सुठी थींदी, ॿारु तमामु घणो एक्टिव थींदो। हीअ जेको ॿार पाण अॼुकल्ह ॾिसंदा आहियूं सफ़ा डीएक्टिव लॻा पिया हूंदा आहिनि, मोबाइल में लॻा पिया हूंदा आहिनि, न कंहिंसां ॻाल्हाईंदा आहिनि न छा, वरी पाण हुनखे वरी ताना ॾींदा आहियूं त तूं त सॼो ॾींहुं वेठो आहीं ईअं मोॻो आहीं। ये समूरियूं जेके आहिनि शयूं आहिनि। सो SM नदीम साहब ॾांहुं हलूं था। जी SM नदीम साहब, आप प्लीज़ कंटिन्यू करें। हाँ, जैसे कि मैं बता रहा था आपको कि जो है तमाम टीमें, ये फॉर्मेट ऐसा है कि तमाम टीमें जो है भरपूर तैयारी कर आई हुई हैं, और T20 फॉर्मेट आपको पता है पूरी दुनिया में बहुत ज़्यादा जो है इसको पजीराई मिली है जब से ये इंट्रोड्यूस हुआ। हालांकि इंडिया जो है वो उसने शुरू में जो है उनके कप्तान ने और उन्होंने इसकी बड़ी मुखालफत की थी कि जो है वो ये फॉर्मेट जो है वो क्रिकेट को तबाह कर देगा। वहाँ मुख्तलिफ लोगों के मुख्तलिफ ओपिनियन थे, लेकिन इस फॉर्मेट ने जो पूरी दुनिया के अंदर एक जो रेवोल्यूशन की तरह का जो है ना वो मकसद काम किया है कि तमाम जो कंट्रीज क्रिकेट नहीं भी खेल रहे हैं तो वो क्रिकेट खेलना चाहते हैं, और ICC में भी काफ़ी लोगों ने रजिस्ट्रेशन कराई है। और जहाँ तक आपने वर्ल्ड कप की तैयारी की बात की, तो इसमें मैं ये कहता हूँ कि देखें जो ऑन द डे अच्छा परफॉर्म करता है और अच्छे कप्तान अच्छे डिसीजन लेता है, सिचुएशन को हैंडल कर पाता है, तो वही टीम जो है वो जीत पाएगी। अदरवाइज तो ये इतना मकसद कंपटीशन जो क्लोज हो गया अब क्रिकेट का कि कोई भी टीम जो है वो कभी भी अपसेट कर सकती है, और ये वार्म अप मैचेस में देखने में भी आया है। हाँ बिल्कुल, कोई भी टीम किसी भी टाइम अपसेट। अच्छा SM नदीम साहब, ये देखने में आया है जो छोटी टीमें मिसाल नमीबिया है, दूसरी जो छोटी छोटी टीमें हैं, उनमें जो है बहुत ज़्यादा पोटेंशियल नज़र आ रहा है और उनकी क्रिकेट भी बहुत ज़्यादा बेहतर हुई है। ये क्या सबब है? हमारे पास भी तो यार इतने अच्छे सारे कोचेज़ हैं, इतने हमने जो है लाखों रुपये खर्च करके जो है हमने इंटरनेशनल कोचेज़ रखे हुए हैं। हाँ देखें, मैं अब आपको बताऊं कि जैसे मैं पहले भी जिक्र कर रहा था कि जब से जो आपने बात की है कि नामीबिया या इस टाइप के जो कंट्रीज़ हैं, छोटे कंट्रीज़ हैं, ये जो है वो बड़ा अच्छा परफॉर्म कर। असल में क्या है कि ये स्ट्रगल कर रहे हैं अपने मुल्क को जो स्टेटस दिलाने में। हम ऑलरेडी जो है टेस्ट नेशन जो है वो कौम है क्रिकेट के अंदर, तो हमारे जो है पाकिस्तान की एक बड़ी हिस्ट्री है और वास्ट हिस्ट्री है क्रिकेट के पॉइंट ऑफ व्यू से, कि जो बड़े लेजेंड प्लेयर जो है, और क्रिकेट में जो ज़्यादातर जो इन्वेंशन हुई है या कोई ऐसी चीज़ हुई है, कवानीन बनाए गए हैं, उसमें पाकिस्तान का बहुत बड़ा रोल रहा है हमेशा से। एक बॉल होती है, दूसरा कहते हैं जिसे वो सकलील मुश्ताक जो है उसके मौजूद हैं, उसके बाद उसको मुरलीधरन जो है श्रीलंका के उन्होंने अपनाया, तो उन्होंने जो है वो 750-800 के करीब जो है विकेटें ली हैं इंटरनेशनल क्रिकेट में। तो ऐसे ही जो है वो थर्ड अंपायर का जो कॉन्सेप्ट है, ये हमारे जो कप्तान थे उस टाइम पे इमरान खान, उन्होंने जो ये कहा था कि भाई जो थर्ड अंपायर होने चाहिए और न्यूट्रल अंपायर होने चाहिए। ये भी उन्होंने उसके साथ साथ कहा था कि न्यूट्रल अंपायर भी होने चाहिए ताकि जो वो दोनों मुल्कों को कोई भी फेवर ना कर सके। तो ये, और मैं अब आपको बताऊं जो पाकिस्तान की क्रिकेट है वो एक पूरा डोमेस्टिक स्ट्रक्चर बना हुआ है, सब कुछ है, लेकिन उसमें कहीं ना कहीं कोई ना कोई खामी ज़रूर है जिसकी वजह से जो है हमारे टीम जो इतना अच्छा परफॉर्म नहीं कर पाती। लेकिन अभी जो चेयरमैन आए मोहसिन नकवी साहब, इन्होंने क्रिकेटर्स को बहुत ज़्यादा एंगेज कर दिया, इंटर क्लब क्रिकेट शुरू कर दिए। अभी इन्होंने 4 जो है वो ग्रुप्स बना दिए, अंडर 15, 17, 19 और 23, क्योंकि 19 का बच्चा जो है वो अपने एज ग्रुप से निकलता था तो फिर उसको डायरेक्ट जो है वो प्रोफेशनल क्रिकेटर्स के साथ खेलना पड़ता था। लेकिन अब इन्होंने एक जो है नया फॉर्मेट दिया है कि भाई आप जो है वो अंडर 23 के अंदर जो वो बच्चे आकर खेलें। सही, ज़बरदस्त, बिल्कुल।
अच्छा सर, अब अपन अगर आएँ अपनी क्रिकेट पे, कि डोमेस्टिक क्रिकेट की अगर अपन बात करें, तो अगर डोमेस्टिक क्रिकेट बेहतर होती, ख़ास तौर पे अगर सिंध में हम बात करें, तो ज़ाहिर है नया टैलेंट सामने आता और इस तरीके से जो है T20 वर्ल्ड कप लेवल पे जाता, वनडे वर्ल्ड कप लेवल पे जाता, टेस्ट सीरीज़ पे जाता। तो देखने में यही आया है कि मतलब कि सालों से जो है मतलब वही खिलाड़ी खेले जा रहे हैं, वही मतलब कि कभी बिठाए जाते हैं, फिर दूसरे आ जाते हैं, फिर जिनको 2 साल पहले बिठा दिया था वो आ जाते हैं। ये मामला क्यों हो रहा है? हम किस तरीके से इस क्रिकेट को बेहतर करेंगे? देखिए, असल में जो क्रिकेट की बेस है वो है ग्रास रूट लेवल या इंटर क्लब। क्योंकि देखें, हमारे यहाँ जो मकसद अगर बात कर लें आप लाड़काना की, दादू की या बदीन की या बिरपुखा साइड की, वहाँ पर जो है क्रिकेट के इतने टूर्नामेंट्स नहीं होते कोई हाई फाई क्वालिटी वाले, वो होते हैं सिर्फ जो वो जस्ट फॉर जो अपने इलाके के करवा दिए। तो इंटर क्लब क्रिकेट ऐसी है कि उसमें जो डिस्ट्रिक्ट जिनको प्लेइंग राइट्स मिले हुए हैं या उनको उनके क्लबों को प्लेइंग राइट्स मिले हुए वो जाकर खेलते हैं, उसमें से फिर जो है वो बच्चे निकल कर आते हैं। तो उसके अंदर बड़ा स्पेस आ गया था, बड़ा गैप आ गया था जो क्लब क्रिकेट में काफ़ी टाइम से नहीं हो रही थी। लेकिन अभी चेयरमैन साहब आए, इन्होंने इनिशिएटिव लिया। देखिए, जो अच्छा काम है उसकी हमें तारीफ़ करनी होगी कि उन्होंने कहा कि मैं ख़जाने खाली कर दूंगा, पर क्रिकेट के अंदर जो है वो एक इनकलाब बर्पा कर दूंगा, इतने मैचेस कराऊंगा। तो वो नज़र भी आ रहे हैं कि वो जो जैसे इन्होंने फॉर्मेट बना दिया, इंटर क्लब क्रिकेट शुरू हो गया, अंडर 19 हो रही है, सीनियर हुई है, डिपार्टमेंटल जो वो क्रिकेट स्टार्ट हो गई है, ग्रेड 1 हुई, ग्रेड 2 हुई। तो ये इस टाइप के जो स्टेप्स हैं, इससे क्रिकेट में बेहतरी भी आएगी और जो प्लेयर्स हैं उनको माशी तौर पर जो इस्तेकाम भी मिलेगा और वो मज़ीद जो है वो मेहनत करेंगे। और जो आपने बात की कि वही लड़के घूम घाम के आ जाते हैं, उसकी असल में वजह क्या है कि वो उन प्लेयर्स का एक पूल बना हुआ है। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जैसे 50-60 प्लेयर्स का पूल बना देती है, उन्हीं प्लेयर्स में से जो परफॉर्म कर रहे होते हैं उनको फिर आगे ले आते हैं, फिर वो दूसरे पीछे चले जाते हैं। तो जो नए प्लेयर्स हैं उनको जो है मेहनत करने की ज़रूरत है और वो अपना टैलेंट शो करेंगे तो डेफिनेट, क्योंकि अब तो मीडिया पर आ जाता है सब कुछ, मीडिया इतना हो गया है, सारी चीज़ें, जो प्लेयर अच्छा होता है, टैलेंटेड होता है, उसको डेफिनेटली जो है ये लोग लेते भी हैं। और इसकी मिसाल आपके सामने जो शाहनवाज धानी हैं, जाहिद महमूद हैं, हैदराबाद के मोहम्मद हसनैन हैं, ये प्लेयर्स आपके सामने जो इंटरनेशनल क्रिकेट खेलें। बिल्कुल बिल्कुल। ऐसे में जैसे हम लास्ट क्वेश्चन है मेरा, पाकिस्तान और इंडिया का मैच जिसके ऊपर सारी दुनिया की नज़रें हैं, वो किस तरीके से होने जाने चाह रहा है और क्या क्या उसमें हो सकता है? आपका जो आपकी चिड़िया है, जो आपके जो प्रेडिक्शन है, वो क्या कहती है? देखें, मैं तो पाकिस्तानी हूँ, पाकिस्तान को ही फेवर करूँगा, लेकिन पाकिस्तान के जो ओपनर्स हैं और बॉलर्स, उनको जो है वो बड़ा वो कहते हैं ना कि संभाल के और देखभाल के जो खेलना पड़े। हमारा असल में अभी तक ओपनिंग का इशू जो है ना वो चल रहा है कि कभी जो वो साइम अयूब आ जाते हैं, कभी कोई नाम लेता है कि फ़खर जमान को खिला दें आप, और कभी कहते हैं कि रिजवान और बाबर ही आ जाएं, ठीक है ना। तो हमारे जो ओपनर्स हैं, एक तो उनका इशू है वो रिजॉल्व हो जाए। एक मैच है USA में, उसको आपको नज़र आ जाएगा। और मैं जो है वो लास्ट जो वर्ल्ड कप हुआ था उसके अंदर जो है पाकिस्तान ने जो वो इंडिया को हराया था 10 विकेटों से, लास्ट टाइम जो वर्ल्ड कप के अंदर मैच हुआ था। तो मुझे कभी उम्मीद है कि अगर पाकिस्तान अच्छा परफॉर्म करे और अपना 100% देगा तो इंडिया को बीट कर जाएगा। ज़बरदस्त, इंशाल्लाह। हमारी भी दुआ यही है कि जो है पाकिस्तान अच्छा परफॉर्म करे और तमाम एहसाब जो है एक्टिव लाते हुए जो है वो परफॉर्म करे, ज़रूर कामयाबी मिलेगी। ऐसे नदीर साहब, इन द लास्ट आपका क्या मैसेज होगा? मेरा मैसेज यही है, मैं क्रिकेट के हवाले से ही दूंगा। देख लें, वैसे एक बात ये, सेट आपका अपना है लेकिन मैसेज मैं आपसे ले रहा हूँ। अच्छी बात है जी हाँ। तो असल में मैंने कहा ना कि आपकी ज़ेरे साया ही चल रहे हैं, ठीक है। तो जी ये है, तो मैसेज मेरा ये क्रिकेट के हवाले से है शायकीन के लिए कि जैसे आजम खान पे उन्होंने बहुत ज़्यादा तनकीद की है, उन्होंने अपना जो वो सारे सोशल अकाउंट बंद कर दिए, तो ऐसा नहीं होना चाहिए, इसको खेल ही लेना चाहिए। जज्बातियात, ये टीवी तोड़ देना या इस टाइप की चीज़ें और ये मुगली ज़ात जो वो सोशल मीडिया पर करना, तो ये जेब नहीं देता। इसको आप जो है खेल लेने दें और खेल की तरह ही देखें। कोई जीतेगा, कोई ना कोई हारेगा। हर टाइम तो कोई हर प्लेयर भी परफॉर्म नहीं करता और हर टीम भी परफॉर्म नहीं कर पाती। बिल्कुल, हार और जीत जो है और ये जो हिस्सा है खेल का। और क्या कहते हैं, आपने बहुत अच्छा मैसेज दिया कि एहसाब पे काबू, क्रिकेट शायकीन को भी चाहिए कि वो भी जो है अपने जो है तमाम एहसाब पे काबू रखें और जज्बाती ना। नाज़रीन, प्रोग्राम पुजानी ना है वीने वीने मां तमाम अहम शख्सियत उनके यादि कंदुमि। शाइर इनक़ाद आहिनि ताज बलो साहब केर सॾा, अॼु उन्हनि जी वरसी आहे, 4हीं वरसी आहे, जो कि ॾींहं ते उहे असां विछड़ी विया हुआ। पाण 40 सालनि ताईं सोजरो उन्हनि रिसालो कढियो, 20 सालनि ताईं PTV ते ख़बरुनि जे शोबे सां सॾारियल रहिया। तमामु अहम उन्हनि कमु कयो, सिंधी अदब जे हवाले सां तमामु अहम कमु कयो, जेतिरो उन्हनि ते ॻाल्हाइजे घटि आहे ऐं हुननि जो जेको ख़्यालु आहे उहो कॾहिं बि पूरो न थी सघंदो। ताज बलो साहब खे अलाह साईं गरी के रहमत करे, उन्हनि जी बख़्शिश फरमाए। ऐं पाण तमामु ख़ूबसूरत नक़ाद हुआ, तमामु ख़ूबसूरत शाइर हुआ।
ऐं तमामु माठीनी तबियत जा मालिक हुआ। उन केतिरा ई जेको आहे मतिलबु समय जेके नौजवान आहिनि सिंध में हिन वक़्तु शाइरी कनि था या वरी तनक़ीद खे ॾिसनि था, त उहो ज़रूरु किथे न किथे ताज बलो साहिब जो उन्हनि ते असरु आहे, उन्हनि जी छांव आहे, उन्हनि जी उस्तादी आहे। गॾोगॾु अॼु साईं सुलेमान शेख साहिब जी सालगिरह आहे। मां उन्हनि खे जनमु ॾींहं जी वाधायूं ॾियां थो पंहिंजे सॼे हिन सथ जे तरफ़ां। सुलेमान शेख साहिब पाण लेखक आहिनि ऐं सगा जा बानी आहिनि, ख़ूबसूरत लेखक आहिनि ऐं 82 सालगिरह आहे अॼु उन्हनि जी। खेनि जनमु ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं प्रोग्राम पुॼाणी न आहे, ख़बर ई न पई त हीउ वक़्तु गुज़री वियो ऐं ईअं ई असां चवंदा आहियूं त ख़बर ई न पवंदी आहे त हीअ हसीन ज़िंदगी गुज़री वेंदी आहे। त नाज़रीन, अॼोके ॾींहं जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त। इन ई दुआ संगत शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो रखिजो ख़्यालु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।